बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सबब मेहरान में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मां नजरिन की जिथे वेंदो खुश हूंदो आबाद हूंदो। ख़ैर सब पंहिंजे सुबुह जो आगाज़ अल्लाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तिलावत सां कयो हूंदो। यकीनन इन जे करे त असांजो सॼो ॾींहुं जेको आहे ख़ुशगवार ऐं बहितर गुज़रे। अगरि सॼे ॾींहं में को रुकावट का बंदिश आहे तो आसानी सां जेका पार थी वञे। ऐं सां गॾोगॾु कुझु नेकी जा कम, कुझु भलाई जा कम, कंहिंजी हेल्प करे छॾी, ख़ासि तौर ते अगरि असांजे कोई कुलीग्स आहे, कोई परेशान आहे कंहिं कम जे, अगरि उहो असांखे कमु अचे बि पियो त असांखे उन जी ईअं ई हेल्प करणु घुरिजे। उन सां वरी डबल बि हिकिड़ी ॻाल्हि थींदी त तव्हांखे नेकी बि मिलंदी, ॿियो तव्हांजो उहो कमु जेको आहे तव्हां रिपीट कंदव त उहो अञा तव्हांखे पको बि थी वेंदो, रिवाइज़ बि थी वेंदी। तंहिंजे करे हर कंहिंजी मदद करणु घुरिजे। ऐं जीअं त नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया आहे। टपाल मेज़बान जे ताउन सां असांजो प्रोग्राम सुबुह मयाम हिते ढाबो से चला, जिते अदा सजाद खे भलीकार कंदमि। भलीकार दा सजाद ज़बरदस्त टपाल मेज़बान जी चांहि। टपाल मेज़बान में काफ़ी वैराइटीज़ भी मौजूद आहिनि। टपाल मिक्सचर, टपाल दानेदार, टपाल तेज़ दम, जेकी हर कंहिंजी पंहिंजी पसंदि जे हिसाब सां टपाल जेके चांहि असांखे वैराइटीज़ ॾिनियूं आहिनि, जेके थोरी देरि खां पोइ अदा सजाद असांखे टपाल मेज़बान जी जेके चांहि उहा असांखे इंजॉय कराईंदा। ऐं हुन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपये में खटो दिलि डिलाइट सां। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जीअं त नाज़रीन ॾिसो, हर वक़्तु असां चवंदा आहियूं त अल्लाह साईं रहम करे, बाज करे। जेतिरो असां अल्लाह साईं को दुआऊं घुरंदा आहियूं त ओतिरी असां लाइ भलाई थींदी आहे। पर ज़िंदगी में कुझु अहिड़ा वाक़िया ईअं थी वेंदा आहिनि त इंसानु बिल्कुलु डिज़ास्टर हको बको थी रहिजी वेंदो आहे। जीअं असां सुबुह जो आगाज़ हिकिड़े सुठे तरीक़े सां करणु चाहींदा आहियूं त वरी उते हिकिड़ी ख़बर, ख़ासि तौर ते जेके न्यूज़ में ख़बर मिलंदियूं आहिनि त किथे ज़्यादतियूं, किथे ज़ुल्म, किथे तशदुद थिए थो या किथे ॾाढाई थिए थी, त इंसान जो दिलि सफ़ा सोच सम्झ में ईंदो आहे त हीउ छा थो थिए, मायूस थी वेंदो आहे। त उते असांखे हाणे उते घबराइजी वेंदो आहे। जीअं हाणे सुबुह असांखे ख़बर पई त पेशावर में मस्जिद में हिकिड़े जेको बम ब्लास्ट थियो आहे, बम धमाको थियो, हुन में 4 शहीद थी विया आहिनि। त इलाही ॾुख जहिड़ी ॻाल्हि हुई की न इंसानु पोइ घबराइजे थो, लेकिन ॿाहिरि निकिरण खां पोइ हुनखे ख़ौफ़ थो थिए। लेकिन अल्लाह ते तवकल करणु घुरिजे। अल्लाह गफ़ूर रहीम आहे। अल्लाह अहिड़नि हैवान खे, अहिड़े जानवरनि खे जेको आहे हुननि जे दिलि में रहम पैदा करे त हिकिड़ी इंसानियत जो क़तलु, सॼी इंसानियत जो क़तलु हूंदो आहे, हिकिड़े इंसान जो क़तलु सॼी इंसानियत जो क़तलु हूंदो आहे। त इहे सभु शयूं जेके अगरि इंसान खे ख़बर पइजी वञे न त यकीनन असांजी ज़िंदगी इलाही ख़ुशगवार थी वेंदी। पर अलाह ख़ौफ़ जेको आहे वॾे में वॾी शइ आहे। अलाह ख़ौफ़ जेको आहे हर शइ खे जेको आहे असांजी ज़िंदगी में हिकिड़ो अहिड़ो शैतान, हिकिड़ो अहिड़ो जानवर जेको ख़तमु कंदो आहे जंहिंजे दिलि में अलाह जो ख़ौफ़ आहे, उहो हिकिड़ो मोमिन आहे। ऐं जीअं त नाज़रीन कश्मीर में ॾिसो वञे ज़्यादतियूं जेके आहिनि, ज़ुल्म, तशदुद हुते जेको आहे डे बाय डे अञा वधंदो थो वञे। अॼु बि जेको आहे कश्मीर में ब्लैक डे जेको आहे मल्हायो पियो वञे। असां उन्हनि जे ॾुख जा बराबरि जा शरीक आहियूं। असां यकीनन कश्मीर जो जेको ज़ुल्म आहे, जिते ज़्यादतियूं थियनि थियूं, असांजो जेको मुल्क आहे, असांजो वतन, ख़ासि तौर ते असांजे सिंधियुनि जा माण्हू जेके आहियूं उनजे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। उहे जेसिताईं इनखे आज़ादी नथी मिले त असांजो जेको ॿाह ॿेली थी करे हिन जे ग़म में, हिन दुख में ईअं एहतजाज कंदा रहंदासीं, ईअं कोशिशूं कंदा रहंदासीं। ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में ॾिसो हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि जेके आहिनि असांजे जेको आहिनि प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। अॼु ॿ नयूं स्टूडेंट्स आहिनि, माना की पंहिंजी लाइफ जो करियर हू अञा स्टार्ट करण वारियूं आहिनि। ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं एतिरा यंग टैलेंट जेको आहे जॾहिं प्रोग्राम में ईंदो आहे। ॾिसो उहा हिकिड़ी आगाज़, हिकिड़ी उमेद या अॻिते वधण जी हिकिड़ी स्ट्रगल, हुननि खे काफ़ी सारा हिकिड़ा मोटिवेशन वेज़ बि मिलंदा आहिनि त हे वे छॾो या हीअं वे करो। पर हिकिड़ी ग्रिप जेकी इंसान में हीअं एज में, ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी लेवल में हिकिड़ी ग्रिप जॾहिं असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त पोइ असांजी लाइफ आसान थी वेंदी आहे। पर हुन सां गॾोगॾु थोरो मौसम बि चेंज थियो आहे। थोरो मौसम ते बि असां ॻाल्हाईंदासीं त ख़ासि तौर ते हीअं थधि थी वई आहे। जीअं पहिरियों स्टूडियो में ईंदी हुयमि त अचण सां ई जेके सभु एसियूं बंदि कराईंदमि, हाणे ऐं स्टूडियो में जीअं एंटर थींदी आहे त सभई एसियूं पहिरियों बंदि कराईंदी आहे त एसियूं बंदि कयो। जीअं यकीनन जीअं मौसम जी तब्दीली थिए थी त उन हवाले सां उन इन्वायरमेंट सां असांखे हलणु घुरिजे, छो न त वरी असां ज़ुकाम, बुख़ार, फ्लू थी वेंदो। जे करे त हाणे ज़ुकाम, बुख़ार, फ्लू आहे त हुन सां गॾु कोरोना जो बि भउ आहे। अगरि नॉर्मली असांखे ज़ुकाम आहे, असांजी छिकूं ॾियूं था या खंघूं था त असांजे घर जो जेको भरिसां वेहण वारो आहे उन खे थींदो उनखे कोरोना त कोन्हे। त इन लिहाज़ सां जेको असांखे ऑलरेडी पंहिंजे ख़्यालु ऐं केयर करणु घुरिजे, क्योंकि कोरोना हिन महिल ताईं बि एग्ज़िस्ट करे पियो। चलो मुंहिंजी जीअं 2 स्टूडेंट्स जी ॻाल्हि कई त मुंहिंजे प्रोग्राम में शामिल आहिनि, त वक़्तु ज़ाया कंदे ऐं तव्हांजो उन्हनि सां तारुफ़ कराईंदमि। मुंहिंजी ॿई पहिरीं प्यारी भेण आहे, पाण जेके आहिनि एॾियूं बहितरीनु जेके आहिनि सोशल वर्कर बि आहिनि। हिननि जी हिकिड़ी
तंजीम या उहे बि हलाइनि थियूं। ॾिसो नंढी एज में हिकिड़ो जेको ख़िदमत ख़ल्क़ कमु करण बि वञी अलाह साईं जी हिकिड़ी नेमत हूंदी आहे। अलाह साईं जी हिकिड़ी ॾिनल मख़सूस शख़्सियत खे जेके आहिनि उहे अलाह साईं ॾींदो आहे। अॼु नाज़रीन तव्हांजो हुन सां तारुफ़ करायूं। गनवा भट्टी तव्हांखे भलीका आहे। प्रोग्राम सबब मेरा में कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। कीअं पियो लॻे? छा सोचो पिया राति जो जॾहिं तव्हांखे हिते सुबुह जो अचिणो? ख़ुशी थी पई पंहिंजे एक्सपीरियंसिस ऐं पंहिंजी स्ट्रगल सोचियो हुयो त मां पंहिंजे सभिनी जे साम्हूं जेका जॾहिं एक्सप्रेस कंदमि त मूंखे ख़ुशी बि थी पई, छो त हिकिड़ी मोटिवेशन असांखे मिली वञे। तव्हां बि चाहियो तव्हां कंहिंजी मोटिवेशन ज़बरदस्त ज़बरदस्त। पहिरियों त तव्हांजी मॉर्निंग जो आगाज़ असां पुछंदासीं, पर तव्हां सां गॾो गॾु जेके आहिनि ॿी गेस्ट बि जेके ॿी स्टूडेंट बि अॼु मौजूदु आहिनि उन्हनि जो बि आउं तारुफ़ कराईंदमि। पाण जेके मास कम्युनिकेशन में 3rd ईयर में पढ़नि पियूं, मास कम्युनिकेशन जो अॼु काफ़ी रुझान बि थी चुको आहे, त उन हवाले सां बि उन्हनि खां पुछणु चाहींदमि त हिननि छो सिलेक्ट कयो, छेड़ी वजह को सिलेक्ट कयो। अमृता उकेली तव्हांखे भलीकार। प्रोग्राम सबब मेरा में कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु फर्स्ट क्लास। कीअं पियो लॻे अची करे? छा सोचो पिया राति जो जॾहिं मूं जॾहिं राति जो मूंखे ख़बर पई त तव्हां मूंखे महिमान तौरु घुरायो आहे त हिकिड़ी ख़ुशी थी त मतिलबु असां सां गॾु जेके असांजी फील्ड जा माण्हू आहिनि उहे असांखे घुराइनि पिया, असांखे इहो मौक़ो पिया ॾियनि त असीं जेको आहे अचूं, ॾिसूं न माहौल खे ॾिसूं, माण्हू कीअं पिया कमु कनि, त हिकिड़ो एक्सपीरियंस थी वेंदो, हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस थींदो। ऐं क्लास में छा एक्सपीरियंस रहंदो? क्लास में असां नो डाउट थ्योरेटिकल कम थींदा आहिनि, असां गॾु प्रैक्टिकल कम बि हूंदो आहे। यूनिवर्सिटी लाइफ में छा हूंदो आहे त हिकिड़ी ज़िंदगी ॿी हूंदी आहे ऐं प्रैक्टिकल लाइफ में ॿी हूंदी आहे। जीअं तव्हां यूनिवर्सिटी में जॾहिं हुआ तव्हांजी ज़िंदगी हिकिड़ी ॿी हुई, हाणे तव्हां जॾहिं प्रैक्टिकल लाइफ में आयो आहे त लाइफ चेंज थी वई आहे। त इहो ई असांखे ॾिसणो आहे त आख़िर छा ज़िंदगी हूंदी आहे यूनिवर्सिटी में। अञा ज़िंदगी खे ॾिसण ऐं सोचण सम्झण लाइ प्लानिंग लाइफ कीअं जेके अच्छा यूनिवर्सिटी पहिरियां जेके साल हूंदा आहिनि इलाही बोरिंग हूंदा आहिनि, जल्दी सां जेके 4 साल कंप्लीट थियनि। अच्छा जेके असांजे वरी 3rd ईयर या फाइनल असां जेके सीनियर हूंदा आहिनि उन्हनि खे जॾहिं ख़बर पवंदी आहे त छा हीअ 3rd ईयर में असां कॾहिं 3rd ईयर में ईंदासीं, छा फीलिंग्स हूंदियूं आहिनि। जल्दी सां जॾहिं पास आउट थींदो आहे, जॾहिं असांजो फेल्यूअर थींदो आहे त पोइ अहसासु थींदो आहे। हीअ असांजी लाइफ जा यूनिक पल हुया। अच्छा वञा तव्हां खां स्टार्ट कंदमि त उहे ताईं मोस्टली जेके सुबुह जो आगाज़ कीअं थींदो आहे? मोस्टली त मां जॉब कंदी आहियां त सुबुह जो उथी नमाज़ वग़ैरह खां जी माण्हू फ्रेश अप थींदो आहे, थी करे पोइ जॉब लाइ तयारी शुरू थींदी आहे, पोइ वेंदा आहियूं, पोइ जेको ब्रेकफास्ट वग़ैरह करणु। लेकिन काफ़ी माण्हू आहिनि ऐं काफ़ी गर्ल्स ऐं अॼुकल्ह जा यंग जनरेशन आहे नाश्तो न कंदा आहिनि। मां हेल्दी नाश्तो कंदी आहियां नंढपण खां वठी अञा ताईं। मां इहो बि चवणु चाहींदसि त नाश्तो हेल्दी कयो, मुंहिंजो पूरो ॾींहुं सुठो गुज़रंदो आहे, एनर्जेटिक गुज़रंदो आहे। नाश्तो सुठो लाइट नाश्तो जेको आहे न उहो सुठो कजे त पोइ इंसान जी जेका एनर्जी डेवलप थिए थी, छो त सुबुह जो असां इलाही कम हूंदा आहिनि करण लाइ। सुबुह जो ई जो वक़्तु आहे जंहिंमें असीं कमु पंहिंजे सां अंजाम ॾेई सघूं था। तव्हांजी मतिलबु रूटीन छा हूंदी आहे? मुंहिंजी सुबुह जो रूटीन इहा ई हूंदी आहे, उथंदे पहिरीं नाश्तो न कंदी हुयसि। जीअं ॿुधायो त वाकई मुंहिंजो माण्हू नाश्तो सुठो करे थो सॼो ॾींहुं सुठो थो गुज़रे, त हाणे इहो हूंदो आहे पहिरीं त उथंदी आहियां, चवंदी आहियां पहिरीं सुठो नाश्तो कयां, उन खां पोइ घर जेको हूअं कॾहिं खीर पीअंदी आहियां, कॾहिं बॉइल एग खाई वठो, ब्राउन ब्रेड, माना मुंहिंजो नाश्तो ईअं हूंदो आहे। पहिरीं आउं कंदी कोन्हे, सिर्फ़ु चांहि जो कप पी वठो, हा मुंहिंजो नाश्तो थी वियो। हा ईअं ई थींदो आहे मोस्टली जॾहिं लाइफ यूनिवर्सिटी पोइ वरी कैंटीन वटि असां कैंटीन में समोसा, कैंटीन में सभु किचरा कैंटीन जा सही बस ही गुजर लाइफ की रूटीन आहे। अच्छा तव्हां ॾे ईंदमि गनवा, ॾिसो ही तव्हां जीअं ॿियो बि कमु कयो पिया त ख़िदमत ख़ल्क़ जो इहो तव्हांखे छो हिन एज में एहसासु थियो त मूंखे सोशल वर्क बि करणु घुरिजनि? मुंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन जो तंज़ीम नालो ई एहसास हर दिल आहे, नॉन प्रॉफिटेबल ऐं नॉन गवर्नमेंट वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन आहे। एहसास हर दिल जॾहिं मां नालो सोचियो पियो त मां इलाही सोचियो नालो रखने वक़्तु, छो त मूंखे इहो त नालो इहो रखां त मूंखे एक्सप्लेन करण जी ज़रूरत न पए, नाले मां ई ख़बर पइजी वञे त छा आहे। एहसास हर दिल में हर कंहिंजो एहसास करणु, उनमें हर कम्यूनिटी अची वञे थी, हर क़िस्म जा माण्हू अची वञनि था, त उन जा त नंढपण खां हो जज़्बो हो, लेकिन सोचियो कोन हो त आउं वाकई इहो कंदमि त लेकिन पंहिंजे इर्द गिर्द जी मोटिवेशन्स ॾिठियूं त हा इहो कमु थी सघे थो। त मां स्टार्ट वरितो रमज़ान खां, त रमज़ान दस्तरखान खां अलाह साईं एॾी बरकत ॾिनी आहे लेकिन तॾहिं कंहिंजी सपोर्ट न हुई, लेकिन मां पंहिंजे क्लास मैथ सां मिली करे मां उन्हनि खे मोटिवेट कयो त भई तव्हां मूंसां गॾु अचो,
रोड ते असां दस्तरखान लॻायो ऐं उनखां पोइ अलाह जो शुक्र आहे अञा ताईं असां सां गॾु इलाही माण्हू जुड़ी बि चुका आहिनि ऐं ख़बर बि पइजी चुकी आहे ऑर्गेनाइज़ेशन जी ऐं इनखे सुठे लेवल ते पहुचाइणो आहे। सिर्फ़ु इंसान जी ख़िदमत त करियूं था लेकिन आउं चाहियां थी त आउं उन्हनि माण्हुनि जे लाइ मुस्तक़िल रोज़गार जो ज़रियो पैदा करनि। सिर्फ़ु हेल्प कंदे कंदे थींदो आहे न इंसान खे, लेकिन मुस्तक़िल रोज़गार जो ज़रियो हूंदो त हू पंहिंजी ज़िंदगी सही तरीक़े सां गुज़ारे सघनि था। सही, पोइ तव्हां स्टिल कंहिंखे को एतिरो रोज़गार जो ज़रियो ॾिनो या को आइडियो या को अहिड़ो ईअं? न, अॻियां प्रोजेक्ट्स आहिनि असांजा, असीं डिसाइड करूं पिया, उन ते वर्क हले पियो असांजो, ॿ टे मीटिंग्स थियूं आहिनि असांजे हिन हवाले सां। लेकिन इहो आहे त जेको सो कोविड में जेको थियो, पैंडेमिक में थियो, असां उनमें इलाही राशन वग़ैरह जे हवाले सां हेल्प कई उन माण्हुनि जी ऐं उन्हनि कोशिशि कई त असां खां जेतिरो थी सघे असां ज़बरदस्त। अलाह हमेशह इहे ई असांजा जेके नेकी जा कम इहे ई प्लस पॉइंट असांजा थींदा आहिनि। बाक़ी इंसान जेको सभु कुझु हिते ई छॾे वेंदो आहे। पर हीअं वक़्तु हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक वरितासीं नाज़रीन। हीअं हलूं था ब्रेक ते ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि जेके बहितरीन अंदाज़ सां 10,000 ठाहे रहिया आहिनि चांहि जेके थोरी देरि खां पोइ असांखे इहा इंजॉय कराईंदा ऐं हुन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपये में खटियो दिलि डिलाइट सां। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि जेकी हींअर असां सभु इंजॉय पिया कयूं। टपाल मेज़बान जी पाकिस्तान जी पहिरों नंबर चांहि जॾहिं खां पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं खां जेको टपाल मेज़बान ऐं असांजो साथ ऐं हुन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपये में खटियो दिलि डिलाइट सां ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। त जीअं अमृता खां शुरू कंदमि त कीअं थी लॻे चांहि टपाल मेज़बानी? चांहि ॾाढी ज़बरदस्त है टपाल मेज़बान जी, काफ़ी टेस्टी सुठी ठाही है, ज़बरदस्त। बाक़ी चांहि अगरि सुबुह सां न हुजे त यकीनन वरी उहो टपाल मेज़बानी त सॼो ॾींहुं जेको आहे कीअं गुज़रंदो। हाँ वाकई में सही ॻाल्हि कई था। अच्छा अमृता, तव्हां इहो सब्जेक्ट छो फील्ड में छो वियो, मास कम्युनिकेशन छो वियो? ऐं सलाह ॾिनी, पाण वियो या माइटनि चयो? मूंखे माना शुरू खां हो शौक़ु मास्कोम में वञण जो, मगर मूंखे एॾो आइडिया न हो, माना थोड़ा परे हुईसि मास्कोम खां। मगर मुंहिंजो बाबा जेको हो जॾहिं मूं अप्लाई पे कयो सिंध यूनिवर्सिटी लाइ त मुंहिंजे बाबा चयो तूं LLB सां गॾु मास्कोम बि चॉइस में रख। ऐं बाबा मूंखे एॾो ॿुधायो हिन डिपार्टमेंट जे बारे में, एतिरो ॿुधायो, हा इलाही मूंखे डिस्क्राइब कई। पोइ मूंखे ख़ुदि ई जेको आहे न इंट्रस्ट वधी वियो। पोइ मूं दुआ पई की LLB में न थिए मुंहिंजो मास्कोम में थिए। मास्कोम में पेरेंट्स जी चॉइस हुई? हा सही सही। मतलब उनजी वजह। पोइ हाणे जॾहिं तव्हां 3rd ईयर में अची विया कीअं पियो लॻे? चॉइस सही कॾहिं ग़लति? न आउं ख़ुशि आहियां मूं इहे जेके आहे न फील्ड खे जॾहिं आउं ॾिसां पई वाकई में अॼुकल्ह दौर ई सॼो मास्कोम जो आहे, मीडिया ई सॼो ही पंहिंजे दौर में हले पई। त मूं इहो सोचियो त सही आहे, सुठी ॻाल्हि आहे त आउं हिन फील्ड में आईसि। ऐं हाणे मुंहिंजी इहो कोशिशि आहे त हाणे हिन फील्ड में आई आहियां त हिनखे परस्यू कयां, हिन में जेको आहे पंहिंजो कैरियर सुठो ठाहियां। पहिरीं त सुठी नॉलेज हासिलु कयां, सुठी इंफॉर्मेशन मिले। उन खां अलावा मुंहिंजा जेका मुंहिंजे पेरेंट्स आहिनि या मुंहिंजा टीचर्स आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा साथी आहिनि, मूंखे सुठी तरह गाइड कंदा आहिनि। त इन करे हिन आउं ख़ुशि आहियां पंहिंजे जे फील्ड में। अच्छा, इन में काफ़ी ऑप्शंस आहिनि, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, काफ़ी रिटर्न जे हवाले सां जी कॉलम निगार या सुठो को इंसान रिपोर्टर थी वञे या को स्क्रिप्ट राइटर थी वञे त तव्हांजो किथे जेको लाड़ो आहे? मुंहिंजो इलेक्ट्रॉनिक मीडिया सां ई लाड़ो आहे। ऐं चाहियां पई त इलेक्ट्रॉनिक मीडिया सां ई वञा ऐं एज़ अ न्यूज़ कास्टर जेको आहे न अॻियां फ्यूचर में अचां। ज़बरदस्त। पोइ ख़बरूं माना पढ़ण जो माना तव्हांखे हाणे हिन में इंट्रस्ट थियो वञण खां पोइ या कॾहिं कॾहिं ख़्वाहिश हुई? त ऐं जॾहिं न्यूज़ ॾिसंदी हुई, जॾहिं ख़बरूं ॿुधंदी हुई त मुंहिंजो हूंदो आउं पंहिंजे पाण खे इमेजिन कंदीसि त अगरि आउं हुते बीठी हुजां, अगरि आउं ख़बरूं पढ़ां त कीअं लॻंदसि। त पोइ जॾहिं आउं आयसि मास्कोम में त मूं ॾिठो हाणे त मूं वटि अपॉर्चुनिटीज़ आहिनि ज़्यादा, त हाणे त आउं ज़रूरु हिन फील्ड खे परस्यू कंदमि। अगरि कंपेयर थियणु चाहियो त आउं इहो पंहिंजे लाइ इलाही सुठो जेको आहे न छा चवंदसि त मूंखे इलाही सुठो गिफ्ट मिली वियो आहे त आउं एज़ अ कंपेयर आई आहियां। इहो सुठो पंहिंजे लाइ सम्झंदसि आउं। सही, कंपेयर जी बि त माना जॉब जेकी आहे आसानी सां हैंडल करे वेंदा। जी सही सही, ज़बरदस्त। कंपेयर जे लाइ काफ़ी जीतूं आहिनि। मूंखे बाबा नंढे हूंदे खां मुख़्तलिफ़ तक़रीबन में वठी वियो आहे त तूं ॻाल्हाए। अच्छा, काथे वठी वियो? हा, मतलब जीअं को जलसो थी वियो या को प्रोग्राम थी वियो, मुख़्तलिफ़ थींदा आहिनि इवेंट्स, हुन में बाबा मूंखे वठी वेंदो, चवंदो तूं ॻाल्हाए,
तूं जॾहिं ॻाल्हाईंदे तॾहिं तोखे जेको आहे न पहिरीं त कॉन्फिडेंस ईंदो, उन खां पोइ नॉलेज ईंदी त ऐं पोइ तूं जेको आहे न केॾांहुं बि वेंदे न तोखे इहो डपु कोन हूंदो त हाणे छा थींदो, हाणे कीअं थींदो, तूं पाणी हर हिकु चीज़ खे पाणी फेस कंदे। सही, जबरदस्त जबरदस्त। अच्छा वरना तव्हां ॾींदा मां जीअं काफ़ी यूनिवर्सिटीज़ में तव्हां सेकेंड ईयर अञा कयो, तव्हां पंहिंजे जेका फील्ड सां पंहिंजे सब्जेक्ट सां मुतमइन आहियो? बिल्कुलु, मुंहिंजो इंट्रस्ट ई इहो आहे। मां बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन मुंहिंजो इंट्रस्ट, मां जॾहिं पंहिंजी फर्स्ट जॉब स्टार्ट की तॾहिं मां कई इन खां ई मैनेजमेंट खां स्टार्ट कई एज ए एडमिन ऑफिसर। त उते बि मुंहिंजो रिलेशन पब्लिक रिलेशन हूंदो हुयो, मसला सॉल्व करणा हूंदा, कॉन्फ्लिक्ट्स हूंदा हुआ त उहे बि सॉल्व करणा हूंदा, उनखे हल करणो हूंदो। इहे बिज़नेस सां रिलेटेड शयूं आहिनि, बिज़नेस जो आहे इंट्रस्ट इलाही। तव्हांखे कीअं थो लॻे एज़ अ फीमेल, कीअं जेकियूं आहिनि छोकिरियूं जेकियूं आहिनि, पहिरियों त हिकिड़ी छोकिरियूं जेके आहिनि पढ़ण को लवाईंदियूं आहिनि, पढ़ण को लवाईंदियूं आहिनि, पर तव्हां माना इन शइ ते बिज़नेस जे हवाले सां पंहिंजे सभु फील्ड जे हवाले सां माना सोचो था, ॾिसो था, ॾाढी ॾुखी फील्ड आहे हालांकि पोइ तव्हांखे कीअं इन शइ खे समराइज़ कंदो ऐं तव्हां बि चओ था त तव्हां उन्हनि खे गाइड्स बि ॾींदा त उन में फीमेल्स तव्हांखे केतिरियूं नज़र ईंदियूं आहिनि इंट्रस्टेड? फीमेल हाणे उन्हनि जो जेको मतिलबु तइदाद आहे न उहो माशाल्लाह हाणे इलाही आहे। पहिरियां हूंदो हुयो त ॾाढो मुश्किल हूंदो हुयो एज़ अ मतिलबु बिज़नेस वूमेन, ॾाढो सर्वाइव करणु ॾाढो ॾुखियो हूंदो, लेकिन हाणे जेको सो फीमेल्स अॻियां आहिनि। ऐं सम्झां थी त जेतिरी अवेयरनेस उन्हनि खे आहे त उहा माशाल्लाह इलाही सुठी अवेयरनेस आहे उन्हनि खे। ऐं सम्झां थी इलाही तइदाद जेका आहे न उहा MBA में या बिज़नेस रिलेटेड फील्ड में आहिनि फीमेल्स। ज़रूरी न आहे को मल्टीनेशनल कंपनी बिज़नेस कोर्स थी सघो था, तव्हां इलाही अलॻि अलॻि वेराइटीज़ आहिनि, इनमें तव्हां उहे अप्लाई करे सघो था। इनमें लाज़मी न आहे त बसि वुमेन आहे त के मल्टीनेशनल कंपनी हुजे या ईअं हुजे, तव्हां पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करे ॿिए कंहिंखे मोटिवेशन ॾेई सघो था। काफ़ी क़िस्म जा बिज़नेस आहिनि जंहिंमें माना जेके वुमेन्स जेकी औरतूं असांजी प्यारी भेण जेके आहिनि उहे करे सघनि थियूं, न पर थोरो मैथमेटिक्स में इंसान मैथ्स कीअं? मुंहिंजी मैथ्स नॉर्मल आहे, ख़ासि न आहे हेॾी। जॾहिं मां MBA चूज़ कयो त मूंखे फ्रेंड्स ई पुछनि पिया त तूं माशाल्लाह तुंहिंजी जेका आहे मैथ्स सही आहे, मैथ्स तूं कीअं हली वई त मुंहिंजी मां हली मां ॾिसां थी, पर असल में ॿियनि खां बि एडमिशन खां पहिरीं मां पंहिंजे ॿियनि जेके कुलीग्स हुया जिन्हनि कयो ऑलरेडी, या असांजी पंहिंजी प्रिंसिपल ई जे कयो, मां हुन खां वरितो एक्सपीरियंस वरितो। मां हुन खां पुछियो त भई अगरि आउं वञा थी तव्हां हली सघंदसि कोन हली? त शी सेड के तव्हां हली वञो, छो त एॾी मैथ्स कोन्हे असां नंढपण में पढ़ूं था, बिल्कुलु बक़ाइदा बैंकिंग मैथ्स हूंदी आहे, बैंकिंग मैथ्स हूंदी आहे, अकाउंटिंग हूंदी आहे, फाइनेंस जे हवाले सां लेजर्स वग़ैरह सभु कुझु इहो आहे। त उहे नॉर्मल त हूंदो आहे न, नंढपण वारी मैथ्स न हूंदी आहे जेका मथे ताईं गुज़री वञे। ॾाढी उलझल हूंदी आहे, माना जंहिंजो अगरि ब्रेन अच्छा जेको मैथमेटिक्स में होशियारु हूंदो उहो लाइफ जे हर होशियारु हूंदो आहे, चाहे उहो कहिड़ो बि सघे, चाहे उहो पंहिंजो पर्सनल इश्यूज़ हुजनि या ॿाहिरि हूंदे सराउंडिंग हुजे, उथण में हुजे, त उहो इलाही एक्टिव हूंदो आहे, सही हूंदो आहे। तुंहिंजी मैथमेटिक्स हर जॻह ते हलंदी आहे। अच्छा मतिलबु तव्हां त हाणे जीअं लॉकडाउन थियो कोरोना जे, तव्हांजी क्लासिस बि ऑनलाइन थींदियूं हूंदियूं ऐं फाइनल ईयर जा क्लासिस हलंदा हूंदा, त पोइ कीअं ॾिठो तव्हां उन खे सॼे लॉकडाउन खे? तव्हांजा ऑनलाइन क्लास थिया, तव्हांजा ऑनलाइन एग्ज़ाम्स थिया, केतिरो मुतमइन आहियो? असां ॾिठो वञे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू पाण वञी जॾहिं क्लास में वञे थो, क्लासिस वठे थो, उहो उनजी ॻाल्हि त ॿी हूंदी आहे। ऑनलाइन में छा भई कॾहिं पाण वटि पाकिस्तान में तव्हांखे ख़बर आहे पहिरियों त लाइट जो इशू हर जॻह ते, ऐं जेको आहे अंदरूनी सिंध आहे उते बि सिग्नल्स जो, नेट जो इशू। नेट त परे जी ॻाल्हि आहे, मोबाइल जे सिग्नल्स लाइ बि माण्हू खे शहर वेंदा आहिनि ॿाहिराड़ी मां मोबाइल हलाइण लाइ। जीअं हाणे त पहिरीं ॻाल्हि त मां हिकिड़ी अमृता इंक्लूड कंदमि, एस्कॉर्ट कंदमि। एस्कॉर्ट जो मतिलबु सम्झंदो आहे न, एस्कॉर्ट जो मतिलबु वॾो कंदमि त इन जो थोरो हार्ड वर्ड बि थींदा आहिनि। जीअं हिकु त पहिरियों अंदरूनी सिंध कोन्हे, सॼी सिंध असांजी बाक़ी शहरनि में, शहरनि जे ॿियनि सिंध जे ॿियनि इलाइक़नि में तव्हां सही ॻाल्हि आहे चई, छो जो अक्सर थी वेंदो आहे माण्हू ग़लती सां चई वठंदा आहिनि, हाणे बिल्कुलु न थींदी ग़लती, सही चयो न तव्हां। बाक़ी इहो आहे त ऑनलाइन क्लासिस थींदियूं हुयूं, कॾहिं लाइट जो मसइलो थी वियो या छा करे सम्झ में न आयो लेक्चर, ऐं आवाज़ न पियो अचे,
हालांकि टीचर असांजा जेका उस्ताद कोऑपरेट कंदा हुआ मगर उहा ॻाल्हि कोन हूंदी हुई जेकी माण्हू पाण डिपार्टमेंट वञे यूनिवर्सिटी वञे क्लासिस वठे उहा शइ कोन हुई। हाणे इहो आहे शुक्र आहे यूनिवर्सिटी स्टार्ट थियनि पियूं असांजूं 2 नवंबर खां त असां वेंदासीं क्लासिस वठंदासीं जेकियूं क्यूरीज़ूं क्लियर कंदासीं पंहिंजियूं ऐं उन खां अलावा असांजो इहो आहे त 3rd ईयर में इहो हूंदो त असां प्रैक्टिकल वर्क कंदा हुआसीं प्रिंट मीडिया जे साइड। त हिन में छा हो असांखे काफ़ी ॾुखाइयूं पेश थींदियूं। असां वटि जेको असांजो उस्ताद आहे सर सोहेल सांगी उहो असांखे ॾींदो हो मुख़्तलिफ़ कॾहिं आर्टिकल्स थी विया या फीचर्स थी विया बीट रिपोर्टिंग थी हुई त हिन में असांखे रिसर्च करणी पवंदी हुई। असां यूनिवर्सिटी में सॼे हर जेको आहे डिपार्टमेंट में वेंदा हुआसीं उतां ख़बरूं वठंदासीं असां ॾिसंदा हुआसीं त कहिड़े कहिड़े डिपार्टमेंट में छा पियो थिए। हिन सां छा हूंदो असांखे अवेयरनेस मिलंदी हुई असांजी यूनिवर्सिटी में थिए छा पियो। न त माण्हू हिकिड़े हाणे घर में वेठो आहे असांखे कीअं ख़बर त असां जिते पढ़ूं पिया जितां तइलीम पिया हासिल कयूं उते आहे छा। त माना हीअ असांजा सुठा मौक़ा हूंदा हुआ सुठियूं अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं हुयूं। त ऑनलाइन क्लासिस में इहो कुझु बि कोन हूंदो। ऑनलाइन क्लासिस में तव्हां बसि घर में विहो लैपटॉप ते कमु कयो। हा दुनिया अॻिते वधी वई आहे जेको ऑनलाइन कम थियनि पिया मगर जेको पंहिंजी अहिड़ी फील्ड आहे मास्कोम जंहिंमें घर में वेही नथो कमु थी सघे मज़ीद जेका कचहरी थींदी अथनि मास फील्ड वर्क ॿियूं बि अहिड़ी फील्ड्स आहिनि। तव्हां मेडिकल जी फील्ड्स ॾिसो इंजीनियर जी आर्किटेक्चर जी फील्ड ॾिसो त घर वेही करे उहो नक्शा ऑनलाइन कोन थी सघे। मज़ीद जेको कचहरी कंदासीं लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन हीअ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां ताबुन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ हुई टपाल मेज़बान चाहे हुन सां गॾोगॾु कैपिटल लाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटू दिलि डिलाइट सां कारे दवन जो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ हुई टपाल मेज़बान चाहे हुन सां गॾोगॾु कैपिटल लाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटू दिलि डिलाइट सां। ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक ज़ैन तव्हां ॿुधायो कीअं आहियो कीअं पियो गुज़रे सुबुह। दीदी सुबुह जो मुंहिंजो इलाही सुठो पियो गुज़रियो आहे। मां तव्हांजे जेका महिमान घुराया अथव उन्हनि खे मां भले कार कंदी। थैंक यू ज़ैन कुझु अॼु ॿुधाइणु चाहींदा। हा जी जी ॿुधायो। जी मुंहिंजी सुहिणा तुलनेण विषाया मां सुहिणा तुलनेण विषाया मां सोनू पतीर गुलाब बने जो सोनू पतीर गुलाब में तुझे मता शताया मां। जबरदस्त हाणे ॿिए दफ़े जेको आहे तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि गीत यादि हुजे। ठीकु आहे थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदा। जी गनमा तव्हां ॾे ईंदमि त सिर्फ़ु हर फील्ड सां रिलेटेड का न का शइ क्यूरीज़ हूंदी आहे पर तव्हांजो ऑनलाइन कीअं रहियो एक्सपीरियंस तव्हांजो ऑनलाइन थिया या न। असांजी ऑनलाइन क्लासिस न थियूं असांजा रिसेंटली एग्ज़ाम्स थिया आहिनि फाइनल ईयर जा बाक़ी ऑनलाइन क्लासिस असांजी न एग्ज़ाम्स फाइनल ईयर हींअर मतलब रिटन में थिया हुते वञी करे एसओपीस जे तहत असांजा वरिता विया हींअर हफ़्तो पहिरियां असांजा एग्ज़ाम्स थिया हुया। अच्छा मतलब तव्हांखे सॼो ॿुधायो वियो त कहिड़ा छा ईंदा काफ़ी वॾो लॉकडाउन हुयो उन में तव्हांजी स्टडी केतिरो नुक़सानु थियो। डिस्टर्ब त थी इलाही स्टडी असांजी पोइ वापसि खां उहे नोट्स वापसि खां सॼा कवर अप करणु ऐं ॾाढो मुश्किल हुयो। सॼी शयूं वरी टीचर्स सां टच में हुआसीं उन्हनि खां पुछियोसीं पिए लेकिन ऑनलाइन न थिया लेकिन इहो त टच में हुआसीं पंहिंजे कॉलेज सां पंहिंजे यूनिवर्सिटी सां पंहिंजे टीचर्स सां टच में ज़रूरु हुआसीं बाक़ी इहो त लॉस त इलाही थियो। एॾो पीरियड असांजो कवर कीअं करायो वियो बर्डन ॾेई करे कवर कयो या कुझु न सेल्फ स्टडी कई असां पंहिंजी सेल्फ स्टडी न जॾहिं त लॉकडाउन ख़तम थियो त कुझु स्किप कया हिननि सब्जेक्ट्स वग़ैरह या कंटिन्यू न असांजो असल में लॉकडाउन जॾहिं लॻो हुयो असांजा एग्ज़ाम्स थियण वारा हुया ऐं लॉकडाउन लॻी वियो। अच्छा असांजा शुक्र आहे त असांजो सिलेबस कंप्लीट थी वियो। पोइ त तव्हांखे जेको सुठो एग्ज़ाम ॾियणो घुरिजे एतिरो टाइम तव्हांखे स्टडी जो न सुठो एग्ज़ाम्स त तव्हांजा ऑनलाइन जेके एग्ज़ाम्स न पिया थियनि। हा ऑनलाइन असांखे कोन
टाइम वही अञा एक्स्ट्रा हिननि खे टाइम मिले सभिनी स्टूडेंट खे A1 ग्रेड अचणु घुरिजे इंशाल्लाह दुआ करो एतिरो टाइम पीरियड हिन खे मिलियो त हाणे बर्डन बि कोन्हे त आराम सां समराइज थी करे क्वेश्चंस के ॾेई वठंदा ज़बरदस्त ज़बरदस्त चलो लकी हुयो तव्हां एग्जाम जे दौरान लॉकडाउन लॻी वियो अच्छा अमृता मास कम्युनिकेशन आहे छा उन फील्ड जे हवाले सां थोरो असांजे व्यूअर्स खे ॿुधाईंदा इन फील्ड में अचणु घुरिजे पढ़णु घुरिजे अच्छा छा चवणु चाहींदो हिन में छा आहे तव्हांखे हिकिड़े मीडियम जे थ्रू माण्हुनि सां इंटरेक्ट कयो उन्हनि खे गाइड कयो इंफॉर्मेशन कयो पोइ हू भले इलेक्ट्रॉनिक मीडिया थी वञे या पोइ जेको आहे न मतिलबु प्रिंट मीडिया थी वञे सोशल मीडिया अॼुकल्ह त कुझु ज़्यादा ई आहे रूज ते त ऐं माण्हुनि खे अचणु खपे तव्हां डेफिनेटली चवंदसि अचणु खपे छो जो हिन में छा आहे त तव्हांखे एॾी सुठी अपॉर्चुनिटी मिले थी त तव्हां माण्हुनि सां कनेक्ट थियो जेको नेशनल लेवल ते न बल्कि इंटरनेशनल लेवल ते तव्हां पंहिंजे मुल्क खे रिप्रेज़ेंट करे था सघो पंहिंजे सूबे खे पंहिंजे शहर खे मतिलबु तव्हां मास्को में हाणे ॾिसो न छा थींदो आहे अॼुकल्ह वॾा शहर हूंदा आहिनि जीअं पाण मतिलबु हैदराबाद जी ॻाल्हि वठी वठूं त हैदराबाद में कुझु थिए थो त सभिनीनि खे ख़बर हुजे थी हाणे जीअं आउं ठटे खां थी बिलोंग कयां ठटे में थी रहां त हाणे जॾहिं माण्हू असां मीडिया में रही करे आउं पाण मीडिया में रही करे पंहिंजे ठटे खे रिप्रेज़ेंट करे थी सघां सभिनीनि जे अॻियां आउं माण्हुनि खे गाइड करे थी सघां रुॻो आउं न हर हिकु शख़्स जेको मास्कॉम में अचे थो जेको मीडिया सिलेक्ट करे थो उहो पंहिंजो शहर पंहिंजे मुल्क पंहिंजे सूबे पंहिंजो पाण खे रिप्रेज़ेंट करे थो सघे ऐं हुन सां गाइड करे थो सघे हर शइ खे छो जो पाण घर में वेही कुझु ख़बर नथी पए हाणे मीडिया आहे त पाण घर में वेठा आहियूं न ब्रेकिंग न्यूज़ अची वई हाणे कहिड़े इलाइक़े में कॾहिं कीअं किथे छा पियो थिए ही पाण मीडिया ॿुधाए पियो न त हूअ पाण कोन ख़बर पवंदी पाण ई ऊंधाई में वेठा हूंदा काफ़ी टाइम लॻी वेंदो अख़बार जे ज़रिए पोइ ख़बर पवंदी चैनल नशर थियो त उन हवाले सां थींदी लेकिन टाइम लॻंदो हो कंहिं ॿाहिरि मुल्क जी बि जेकी न्यूज़ हूंदियूं त काफ़ी महीननि खां पोइ ख़बर पवंदी हाणे सेकेंडनि में ख़बर पइजी वेंदी आहे फलाणे वक़्तु फलाणे जॻह ते थी वञे इंक्लूड करणु चाहींदुसि त अवेयरनेस इलाही आई आहे इंडियाज़ खां छो त ॻाल्हि इहा आहे त असांखे पहिरीं सोचंदासीं त कीअं आहे कहिड़ी शइ असांखे ख़बर बि न पवंदी जीअं हुननि चयो त असांखे ख़बर न पवंदी असांखे किथां ॿुधंदासीं लेकिन मीडिया असांजे लाइ हर शइ एॾी ईज़ी करे छॾी आहे असांखे जेको बि खपे थो असां भले इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे असां गूगल खोले यूट्यूब खोले हितां खोले चैनल्स खोले असांखे हर शइ ख़बर पई पवंदी आहे जो ब्यूटी टिप्स थी विया असांजी ड्रेसिंग जे हवाले सां कुकिंग थी वई असां रमज़ान जा प्रोग्राम्स अचनि था त इलाही कुझु सिखूं था असांजी दीन थी वियो रिलीजियस सोशल हर एक्टिविटीज़ सोशल मतिलबु जेके मीडिया ते थियनि पियूं माना हाणे टेक्नोलॉजी केतिरो मतिलबु फ़ाइदे पर उन सां गॾु उहा टेक्नोलॉजी लेज़ी न करे छॾियो असांखे उहो इंसान पंहिंजे मथां सम्झां परे हाँ करे तो छॾियो आहे लेकिन वो असल में माण्हू पंहिंजे मथां बि आहे त केतिरे हद ताईं यूज़ करणु खपे मीडिया तो कोन्हे चए तव्हां असांखे हर वक़्तु पिया इस्तेमालु करो पंहिंजे मथां त तव्हां टाइम सेट करे छॾियो पंहिंजी फैमिली लाइ पंहिंजी जेको पर्सनल लाइफ आहे सोशल लाइफ आहे टाइम सेट करे छॾियो हर शइ पंहिंजे पॉज़िटिव वे ते सही आहे तव्हां उन सां जस्टिफाई करियो मीडिया पंहिंजे हुन ते सही आहे तव्हां जस्टिफाई कयो तव्हां लही छो पिया थियो अच्छा कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं जो असां चऊं त असांखे ही ॾिसणु घुरिजे या इहे असांजे फ़ाइदे बिल्कुलु त उहो बि माना पंहिंजे हथ ते ई आहे हिन शइ को असांखे नॉलेज मिलंदी हिन शइ को असांखे नॉलेज गैर ज़रूरी गैर मुनासिब आहे त उन ते तव्हां छा चवणु चाहींदा आउं चवंदसि त जेको आहे ॾिसो न पाण जॾहिं का बि शइ हुजे को बि मीडियम हुजे थो या इवन पाण हिकिड़ी नाइफ बि खणी था वठूं न उन सां छा आहे पाण अगरि हुनखे पाण पंहिंजे पाण खे ज़ख़्मी बि करे था सघूं कंहिंजो कतल बि करे था सघूं हा पाण पंहिंजो इहो ॾिसूं था न त हाणे हर शइ जा नुक़सान फ़ाइदा आहिनि मगर हाणे पाणखे लिमिटेशन्स ठाहिणी पाणखे ॾिसणो आहे त ईअं करण सां नुक़सान ॿिए कंहिंजो कोन थींदो उन ई शख़्स जो थींदो जेको हुनखे ग़लति तरह इस्तेमालु थो करे ऐं अगरि उन शख़्स सां गॾु हुन सां गॾु जेका माण्हू रहनि था हुनजा पंहिंजा रहनि था जिन सां उहो इंटरेक्ट करे थो उनजो थींदो नुक़सान हाणे जेको इंसान मीडिया खे हिकिड़े सही तरीक़े सां हिकिड़े सुठे अच्छा ॾिसो न मीडिया में छा आहे त तव्हांखे इंफॉर्मेशन बि मिले थी
उन खां अलावा तव्हां एंटरटेनमेंट लाइ बि यूज़ थी थिए। त हाणे हिकिड़ो इंसान बोर पियो थिए, सॼो पढ़ी वरितो, इलाही पढ़ी वरितो, जॾहिं असां स्टूडेंट आहियूं, तव्हां बि स्टूडेंट लाइफ गुज़ारे चुका आहियो, तव्हां पढ़ो था यको इवन जेको यूट्यूब मां लेक्चर्स पढ़ी वरिता, नोट्स ठाहे वरिता, पोइ जॾहिं तव्हां बोर थींदा तव्हांजो हिकिड़ो टाइम पीरियड ईंदो, तव्हां चवंदा हाणे बसि, हाणे थोरो एंटरटेनमेंट लाइ कुझु थी वञे, त पोइ उहो ई मीडिया जेको आहे तव्हांखे तव्हां सॉन्ग्स इस हवाले सां सुठे तरीक़े सां असांखे इंटरटेन बि करे सघे थो। हिकिड़ी कॉल रिसीव कंदमि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा पिया? जी, फ़क़ति मुंहिंजो थो ॻाल्हायां मोरे खां। माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त। महिरबानी महिरबानी। अॼु असांजे गेस्ट जे हवाले सां छा चवणु चाहींदो ऐं टॉपिक जे हवाले सां? माशाअल्लाह ज़बरदस्त टॉपिक बि ॾाढो सुठो आहे। असांखे सिंधियुनि खे ख़ासि करे मां त तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो रहंदो आहियां। ज़बरदस्त निरान टी ॾाढो सुठो कमु थी करे ऐं हमेशह नई टैलेंट खे, नियाणियुनि खे, नौजवाननि खे मौक़ो ॾिनो त ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं टैलेंट नओं अॻियां ईंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ फील्ड में नौजवाननि खे ॾिसंदा आहियूं, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सही सही। तव्हां पाण छा कंदा आहियो? मां जी कयां पियो। छा पिया पढ़ो? कहिड़े अॼु बि जेके आहिनि भई स्टूडेंट्स आहिनि यूनिवर्सिटी ऐं तालीम जे हवाले सां ई ॻाल्हियूं कनि पिया, तव्हां पाण छा था पढ़ो? बसि डिग्री वठी छॾिया, पर हाणे डिग्री ख़बर के फ़ाइदे जी आहे कोन, पोइ धंधो कंदा आहियूं। अच्छा, पर वेटिंग में आहियो तव्हां। सही। तव्हांजी फील्ड जे हवाले सां तव्हां पंहिंजो जेको सब्जेक्ट तव्हां फील्ड चूज़ कयो, मुतमइन आहियो उन सां? काफ़ी स्टूडेंट्स जेके आहिनि असांजी फील्ड इंजीनियरिंग हुई, पर हाणे नौकिरी आहे कोन, छा था करे सघूं असां। इहो बि वॾो अलमियो। त पोइ ज़रूरी न आहे तव्हां जॉब जे इंतज़ार में हो, तव्हां जेको आहे पंहिंजो बिज़नेस बि करे सघो पिया। बिल्कुलु उहो ई कयूं पिया। निरान टीवी जी सॼी सत असांजो साईं मुर्तज़ा मजबूर साहिबु माशाअल्लाह ॾाढो सुठो कमु थो करे। ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं साईं नौजवान टैलेंट खे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि खां अॻियां खणी ईंदा आहिनि, त माना ॾाढो ज़बरदस्त। ठीकु आहे। थैंक यू महिरबानी महिरबानी। थैंक यू सो मच त असांजे प्रोग्राम में शामिल थियो। इन प्रोग्राम से ताबन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे ऐं हुन सां गॾोगॾु कैडमिटी लाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि ते लाइट सां कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार प्रोग्राम सुबह में में हिकिड़ी कॉल आहे, हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी, केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? कराची मां था ॻाल्हायूं। नालो तव्हांजो? आयशा। तव्हांखे भली कार प्रोग्राम सुबह में जी, छा चवणु चाहींदो? कीअं पियो लॻे प्रोग्राम? हेलो, कराची जे कहिड़े इलाइक़े मां? कॉल ड्रॉप थी वई। थैंक यू सो मच। तव्हांजो नालो ऐं तव्हांजो शहर जेको इंक्लूड थियो, तव्हां शामिल थियो, वॾी वॾी महिरबानी। ऐं जीअं त हिन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे हुन सां गॾोगॾु कैडमिटी लाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि ते लाइट सां। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210228 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। जीअं त नाज़रीन हर मुल्क जी जेके आहे अगरि तरक़ी लाइ असां वञूं त उन तरक़ी लाइ उन नौजवाननि खे जेको तालीम ॾियणु घुरिजे, तालीम ॾियण सां गॾोगॾु उन्हनि खे एतिरो सेखारणु घुरिजे त हुन पंहिंजो सही ग़लति जो जेको फ़ैसिलो करे सघनि, एतिरो शऊर न बि जेको आहे डिग्री जेको असांखे हिकिड़ी नौकिरी करण लाइ डिग्री असांखे पंहिंजो पाण खे एनहेंस करण लाइ, पाण खे परफेक्ट करण लाइ, पंहिंजी शख़्सियत खे निखारण लाइ, पंहिंजी पब्लिक डीलिंग करण लाइ हुजे। हाल वरी पब्लिक डीलिंग जे हवाले सां त जी काफ़ी अहिड़ा वॾा थींदा आहिनि, चाहे असांजे स्कूल्स आहे, चाहे इवन की असां शॉपिंग करण बि वञूं था त असांजी डीलिंग कीअं थी थिए। अगरि हिकिड़ो शॉपकीपर आहे त एज़ अ कस्टमर असां हुनखे डील कीअं था कयूं, इहो बि असांजी तरबियत में शामिलु थिए थो, असांजी तालीम में शामिलु थिए थो ऐं असांजे बैकग्राउंड खे शो ऑफ कंदो त यकीनन हे कहिड़े बैकग्राउंड सां तालुक़ रखनि था। उन में ख़ासि हुते वॾो किरदारु जेको आहे थींदो आहे, मतिलबु हिकिड़ी आय में रखंदा आहिनि, हिक में रखंदा आहिनि, त उहो असांजी पहिरीं भेणुनि जो हूंदो आहे, नियाणियुनि जो हूंदो आहे। तव्हां सभु चाहींदा आहिनि त जेकी जेतिरियूं बि नियाणियूं आहिनि तूं तालीम याफ़्ता हुजणु घुरिजनि,
जेतिरो न्याणी जेके तालीम पिराईंदी ओतिरो ई मुआशिरो सुठो थींदो, छो त उहो न्याणी जॾहिं शादी करे हिकिड़े घर में थी वञे त हू पंहिंजे ॿारनि खे या पंहिंजे इर्द गिर्द माहौल खे उहो ई मयार, उहो ई क्वालिटी, उहो ई प्रायोरिटी ॾिए थी। पढ़ियल लिखियल सोच रखण वारी हिकिड़ी न्याणी जेकी आहे हू दूर अंदेशी सोचंदी आहे, घर जो माहौल बि सही रहंदो आहे, बजाए जेको अनएजुकेटेड हुजे त हू पंहिंजी लिमिटेड सोच ऐं लिमिटेड सर्कमस्टेंसिस जे हवाले सां सोचंदी आहे। त तव्हां ॿुधायो न्याणी जी तालीम केतिरी ज़रूरी आहे? ॾाढी इम्पोर्टेंट आहे, छो त सिर्फ़ु चवंदा आहिनि न जेका हिकिड़ी औरत पढ़े थी त पूरो समाज पढ़े थो, मर्द पढ़े थो त सिर्फ़ु घर ताईं आहे न, चलो घर तो ठीक है, लेकिन औरत पढ़ी थी तो पूरी समाज जेको आहे न उनमें अवेयरनेस अचे थी, तब्दीलियूं अचनि थियूं पॉजिटिव वे में। छो त औरत हिकिड़ी न्याणी जेका आहे असां पाण एजुकेशन हासिल कई आहे, पाण टई जेके हिते वेठा आहियूं पाण गर्ल्स आहियूं, पाण छात्र न्याणियूं आहियूं, त पाण अगरि कई आहे एजुकेशन हासिल कई आहे त असां पंहिंजे पुठियां जेके असांजा सिबलिंग्स आहिनि थी विया या असांजे पंहिंजे खानदान में थियो त असां उन्हनि खे ॿुधाए सघूं था पंहिंजे एक्सपीरियंस सां त असां कयो आहे त उनमें को कोन्हे। छो त ॻोठनि साइड इहो ॾिठो वञे थो त मां पाण टन मोहम्मद खान में बिलोंग कयां थी, त हुते इहो आहे त अगरि बिरादरी आहे किथे बि त छोकिरी जे लिहाज़ खां घटि पढ़ाई खे जेको सो कंदा आहिनि, कुझु इलाही ॻोठ अहिड़ा आहिनि जेके घटि सम्झंदा आहिनि त न्याणी खे ॿाहिरि कढणु खपे, पढ़ाइण सां शायदि हू सम्झंदा आहिनि त माहौल ख़राबु थी वेंदो, पर ईअं न आहे बल्कि माहौल तव्हांजो वधीक सुठो थी सघे थो। उहो तरबियत जे मथां इंसान जो हूंदो आहे ऐं इंसान पंहिंजे मथां बि हूंदो आहे, लेकिन न्याणियुनि जी एजुकेशन इलाही इम्पोर्टेंट आहे, पढ़ी लिखी करे हू अॻियां वधनि थियूं, ॿियनि खे बि उन सपोज न पढ़ो आहे त तव्हांजी लाइफ छा हुजे? मुंहिंजी लाइफ इहो हुजे हा त घर में वेठी हुजां ऐं हुन खां अलावा इहो हुजे हा घर वारा शादी कराए वठंदा, वेठी रहे शादी थी वञे। शादी हिकिड़ो जेको इहो कोन थी चए त ग़लति आहे, हिकिड़ो फेज़ आहे ज़िंदगी जो, हर कंहिंजो ईंदो, मगर हिकिड़ी जॾहिं छोकिरी पढ़ी लिखी ॿिए घर में थी वञे त उहो घर बि जेको आहे संभाले वठे थी। जॾहिं छोकिरी पढ़ी लिखी नथी वञे त उन ई घर में जेको आहे मसला पैदा थींदा, त मतिलबु उनखे कुझु ख़बर नथी हुजे त घर कीअं हलाइणो। पहिरीं जॾहिं पढ़ाई खां पोइ जॾहिं तइलीम हासिल करे थी पहिरीं त पंहिंजे घर खे ठाहे थी, पोइ छोकिरी जॾहिं ॿिए घर वञे थी उन घर खे बि हिकिड़ो ख़ूबसूरत घर ठाहे थी। ऐं तइलीम जेको आहे न पाण ॾिठो वञे त हाणे जेको आहे औरतुनि जी तइलीम लाइ ॾाढो ज़्यादा सुठो मुहिम्स बि हलनि पियूं, उन खां अलावा जेको आहे घर वारा बि तइलीम लाइ मोकिलीनि पिया। पहिरीं इहो हूंदो हो त तूं छा कंदे पढ़ी करे, तूं त छोकिरी आहीं, त हीअ जेको आहे शयूं ख़तम थियनि पियूं, आस्ते आस्ते थियनि पियूं मगर ख़तम थियनि पियूं वक़्त सां गॾु। सही सही। अच्छा, अगरि असां कंपेयर कजे छोकिरे छोकिरी जी तालीम में एक्टिव ऐं शार्प कहिड़ो थो नज़र अचे तव्हां? मुंहिंजे हिसाब सां छोकिरियूं शायदि बिल्कुलु पढ़ाई जी छो भला ईअं छो? मतलब छोकिरियुनि जो हमेशा चयो वेंदो आहे न त तूं नथी करे सघे, तूं छा लाइ कंदे, तूं कीअं, त छोकिरियूं जॾहिं हुननि खे मौक़ो मिलंदो आहे चए आउं त करे ॾेखारींदे, चयो पियो न तव्हां घटि आहे, आउं नथी करे सघां, हाणे ॾिसजो आउं कीअं कंदे। या त वरी मुंहिंजा थोरा एक्टिविटी या सर्कमस्टेंसिस जे हवाले सां बि थोरो आहे, छो फाउंडेशन में बि हूंदी आहे, ज़रूरी आहे पेरेंट्स जी निगरानी जेकी ज़रूरी आहे, लिमिटेशन घर अचे थी, घर को कॉलेज यूनिवर्सिटी या पंहिंजो मुआशिरो अहिड़ो आहे न हुनमें जेको आहे एहतियात रखणो थो पए। हाणे त जेको आहे न छोकिरियुनि सां गॾु छोकिरनि खे बि रखणो पियो पए, पाण ॾिसूं पिया हैरेसमेंट वग़ैरह इहो रुॻो हाणे छोकिरियुनि सां न पियो थिए, छोकिरा बि हिन में जेको आहे न उन्हनि सां बि ग़लति ज्यादतियूं थियनि पियूं, त मतिलबु हाणे एहतियात ॿिन्हिनि खे करणी आहे। ॾिसो न पेरेंट्स केतिरो वॾा सोचे हाउ करे बि जेको आहे हीअ सम्झी सघनि था ॿार औलाद जी, हिन जे करे त पंहिंजो जेके बि नौजवान आहिनि त उन्हनि खे इहो न सोचे त असांजा पेरेंट्स जेके इलाही पॉज़िटिव था थियनि, या वरी पंहिंजे फ्रेंड्स जे हवाले सां या गैदरिंग जे हवाले सां त ईअं न सम्झनि त असांजे पेरेंट्स असांजी केयर था करनि त इहा असांजी इंसल्ट आहे। छो जो ॾिसूं था न जे ॻाल्हि ते पंहिंजा पेरेंट्स तव्हांखे चवनि था न उहा शइ अॻियां हली पाण ख़बर पए थी ॿुधी वठो आहे, वञी वठो आहे ॻाल्हि, छो कोन ॿुधी। अॼु आउं घर ते वेठी आहियां त पंहिंजे मदर ऐं फादर मुंहिंजी अम्मी ऐं अबू जेके उन्हनि जी कॉन्फिडेंट आउं हुते वेठी आहियां, छो त ऐं शायदि पंहिंजी फैमिली जी पहिरीं अहिड़ी छोकिरी आहे जेका ॿाहिरि निकिरी सोशल वर्क बि कयां थी, हिन फील्ड में बि आहियां ऐं अलॻि सेक्टर्स में जॉब बि कयां थी, त छा मूंखे खानदान जी न, मूंखे रिलेटिव्स जी न, ॿुधियोसीं मूं पंहिंजे अम्मी अबू जी ऐं हुननि मुंहिंजी ॿुधी, त असांजी धीउ जी कंहिंमें ख़्वाहिश आहे। अच्छा ॾिसो, आउं सम्झां थी त छोकिरियूं शायदि चवंदा आहिनि बिगड़जी वञनि, छा न,
पेरेंट्स जे मथां हूंदो आहे, हू एतिरो बिलीव ॾियारनि पंहिंजी धीउ खे त भई तव्हीं ॿाहिरि वञो था, न्याणी आहे असांजी अम्मा, त अगरि तूं ॿाहिरि वञी थी त पोइ सुभाणे असांजी इज़त तुंहिंजे हथ में आहे, एॾो कॉन्फिडेंस ॾेई छॾियो त हुनखे लॻे त अगरि आउं कुझु ग़लति कयां हिकदमि सां हुनखे पंहिंजे अम्मी अबू या मुंहिंजे माउ पीउ जी न चहिरो अॻियां अची वञे। तव्हां हींअर तव्हांजे पंहिंजे ॻोठ सां मोहम्मद खान जी उते केतिरी अवेयरनेस ॾिसो था न्याणी जे तालिब? हाणे अलाह जो शुक्र आहे इलाही, छो त हुते हाणे डिफरेंट यूनिवर्सिटीज़ खुली वियो, इंडस मेडिकल कॉलेज थी वियो ऐं असांजो इलाही जेका अवेयरनेस आहे हिते हाणे इलाही माशाअल्लाह चेंजिस आया आहिनि हुते, हाणे पढ़ाइनि था, बल्कि इलाही न्याणियूं निकिरी अची चुकियूं आहिनि, एजुकेशन जे हवाले सां थी वियो, अदर एक्टिविटीज़ थी वियूं, उन लिहाज़ खां हाणे इलाही अवेयरनेस अची चुकी आहे। तव्हां जो तव्हां मोटिवेटर स्पीकर बि आहियां इन एज में, सर्टिफाइड ट्रेनर आहियां। अच्छा, सर्टिफाइड ट्रेनर आहियां। अच्छा, हिकिड़ो थोरो अजीब लॻंदो आहे त ॾिसो मोटिवेटर स्पीकर जेको हूंदो आहे न, उहो माना काफ़ी एक्सपीरियंस पंहिंजे लाइफ जे तजुर्बे खां सिखी करे हिकिड़ो स्ट्रॉन्ग मोटिवेटर स्पीकर थींदो आहे, लेकिन क्योंकि मुंहिंजे लाइफ जा अहिड़ा सर्कमस्टेंसेस जेके आहिनि सराउंडिंग हूं फेस करे चुको हूंदो, उन वटि एक्सपीरियंस जो मवाद हूंदो आहे, इलाही तजुर्बनि सां भरियल हूंदो आहे, त उहो उनखे आउं चई सघंदी आहियां। पर नंढी एज में असां मोटिवेटर स्पीकर पाण खे नथा चवराए सघूं। न, मोटिवेटर स्पीकर न, हा सर्टिफाइड ट्रेनर ज़रूर चवराए सघां थी। मोटिवेटर इहो न, सर्टिफाइड ट्रेनर के हवाले सां मतिलबु मां ट्रेनिंग्स कई आहिनि कि आउं सर्टिफाइड आहियां KWSD जे। ट्रेनिंग मां कराए चुकी आहियां, 2 ट्रेनिंग्स कराए चुकी आहियां, उनमें पॉजिटिव थिंकिंग थी वियो, बिज़नेस जे हवाले सां थी वई, त जेको सो इहो सम्झो त मुंहिंजो लर्निंग स्टेज आहे, हिकिड़े मुंहिंजी इंट्रस्ट में इहो बि हिकिड़ो इंट्रस्ट आहे। ऐं हा एज सां आहे बिल्कुलु रिलेटेड, तव्हां सही चयो, लेकिन आउं सम्झां थी तव्हांजी ज़िंदगी में जेके ॾुखिया ऐं सुखिया वक़्त अचनि उहे तव्हांखे वधीक था सेखारनि, अप्स एंड डाउन जेतिरी लाइफ में स्टेजिस सां क्रॉस करे ईंदासीं त ओतिरो असांजो अकुल शऊर ऐं बिल्कुलु असांजी कमु कंदी। जेको आम तौर ते माण्हू जेको शख़्स हूंदो आहे उहो साइकोलॉजिकल थिंकिंग रखणु शुरू कंदो आहे, त साम्हूं वारे जे बिहेवियर्स एटीट्यूड सां सम्झी वेंदो त हीअ हाणे छा करणो वारो आहे, हिनजी थिंकिंग मुंहिंजे बारे में छा आहे। अच्छा, तव्हां जीअं तव्हां चयो त तव्हां ठठे को गुलाम था कयो, त ठठे में केतिरो था ॾिसो न्याणियुनि जे शऊर खे, तालीम खे केतिरो आहे, तव्हां पाण केतिरी कोशिशि कई आहे? ॾिसो असां पढ़ूं था लिखूं था त असांजे मथां बि फर्ज़ थी थो वञे। हा, मतिलबु ठठे में इहो आहे त मेडिकल इंजीनियरिंग में त छोकिरियूं वेंदियूं रहंदियूं आहिनि, मगर हाणे मास्कॉम जी स्टूडेंट आहियां त हुन लाइ काफ़ी माण्हुनि चयो तनक़ीद अञा बि कंदा आहिनि, अड़े मास्कॉम में वई तूं छा कंदे वेठी, तूं त छोकिरी आहीं, वरी रह बि ठठे में थी, त मतिलबु इहो आहे। ऐं हिन खां अलावा LLB जेको आहे उनजे लाइ बि काफ़ी चयो वेंदो आहे त अड़े छोकिरी तूं मर्दनि सां वञी कमु कंदे, तूं मर्दनि जे विच में वेही विढ़ंदे, ऐं हे त गुनहगार हूंदा त मतलब के गुनाह करे था जिन्हनि सां तूं गॾु हूंदे, माना इहे आहिनि। मगर इहो आहे त छोकिरियूं उनजा घर वारा छोकिरियुनि जा उन्हनि खे सपोर्ट कनि था। हाणे आउं मास्को में आहियां सिर्फ़ु पंहिंजी अम्मी ऐं बाबा जी वजह सां 3rd ईयर ताईं पहुती आहियां, छो जो हुननि मूंखे सपोर्ट कयो आहे। उन खां अलावा ॿियूं छोकिरियूं आहिनि जेके LLB जो जीअं मूं मिसाल ॾिनो, त उन में बि जॾहिं बि घर वारा छोकिरियुनि खे सपोर्ट कनि पिया तॾहिं हू अॻियां मोस्टली अहिड़ा कमेंट्स केरु ॾींदो आहे, ख़ानदान मूं घर वो या पाड़े जा खानदान जा त माण्हू नथो चई सघे, खानदान जा कुझु परे जा माण्हू चई वठंदा आहिनि, साम्हूं त कोन चवंदा आहिनि, पर बि चई वठंदा आहिनि। बाक़ी शहर जा माण्हू चवंदा आहिनि तुंहिंजी धीअ जेको आहे न पटल मिली, मां चवंदी हा त छा थी पियो, हिनजी ख्वाहिश आहे त उहो ई माण्हू जेके तव्हांखे एप्रिशिएट कंदा आहिनि। अच्छा, मूंखे इहो थींदो आहे त पहिरीं त चवंदा आहिनि न तव्हांजो रस्तो कटण जी कोशिशि कंदा आहिनि, पोइ वरी जॾहिं तव्हां कंहिं मक़ाम ते पहुचींदा पोइ तव्हांजे पुठियां पुठियां हूंदा आहिनि। मतिलबु इहा छो इहा शइ आहे, अगरि तव्हां कंहिंखे ॾिसो था की स्ट्रगल करे पई या करे पियो जेको बि आहे त उनखे ओतिरो त सपोर्ट करियो न, त ईअं त सुभाणे जेको आहे हू के मक़ाम ते पहुची सुभाणे तव्हांखे सुठे लफ़्ज़नि में त यादि कनि। उहो छा रिलेटिव सोचनि बिल्कुलु औरत जेको आहे हिकिड़े जीअं भाउ जी सां ऐं बिल्कुलु जी जेकी शफ़क़त सां ई अॻिते वधी सघे थी, केयर कंदा आहिनि, संभाले करे
अॻिते वठी हलंदा आहिनि, उन्हनि जो हथ पकड़े करे असां पंहिंजी ज़िंदगी जा स्टेजिस क्रॉस कंदा वेंदा आहियूं। त इहा असां लाइ इलाही ज़रूरी आहे, ॿई प्रोस्पेक्टिव, ॿई जेके असांखे सम्झणु ऐं सोचणु घुरिजनि। पर हींअर हलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते, ब्रेक वठण बि ज़रूरी आहे। नज़र हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, हिन प्रोग्राम सां तव्हां खे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मां ऐं सिंधी मेज़बानी जे राज़ बि टपाल मेज़बान चाहे उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में, खटियो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तव्हां खे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे ऐं उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में, खटियो दिलि डिलाइट सां। ऐं तव्हांजो असांजो साथ बि फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के सभु प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। अच्छा खनवा, ड्रेसिंग करण जो केतिरो शौक़ु आहे? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त छोकिरी शौक़ु त आहे ड्रेसिंग करण जो, डिज़ाइनिंग करण जो पाण ई, ऐं इहो बि त अहिड़ी ड्रेसिंग कयां जंहिंमें मुंहिंजी पर्सनैलिटी, छो त मां पर्सनैलिटी निकिरी अचे हुनमें, छो त ड्रेसिंग जो वॾो रोल हूंदो आहे। अगरि आउं कंहिंजी रोल मॉडल थियां त सुभाणे हू मुंहिंजी ड्रेसिंग उथण वेहण खे फॉलो करे त सुठे तरीक़े सां फॉलो करे, ईअं न त आउं अहिड़े सेंस में कयां त साम्हूं वारी खे बि ग़लति उहो इम्पैक्ट पवे। अच्छा, मोस्टली के सीज़न जे हवाले सां जीअं सियारो अचण वारो आहे त कहिड़ी ड्रेसिंग वणंदी तव्हांखे? मूंखे जेको आहे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, आउं त ॾाढी शौक़ीन आहियां टॉप जुराब शूज़, मूंखे विंटर ॾाढो वणंदो आहे, छो त उन जेके क्लोथ्स हूंदा आहिनि न उहे ॾाढा सुठा हूंदा आहिनि, मूंखे विंटर इंडियाज़ खां क्लोथिंग जे हवाले सां विंटर ॾाढो वणंदो आहे। अच्छा, वरी जेके छोकिरियूं जेके विंटर जी स्वेटर न पाईंदियूं असांमें सीउ बि इलाही थो लॻे न, सीउ इलाही थो लॻे, फैमिली मैटर आहे इहो। असांमें मुंहिंजी मदर, मुंहिंजी सिस्टर, असांजे पूरे घर खे जेको आहे न सीउ जो जेको इहो त सही आहे, हक़ीक़त आहे जेको सीज़न जेके नथो लॻे न, असां फ्रेंड आहे मुंहिंजी के न पाईंदी आहे सूट, मूंखे लॻे कोन थो, आउं एॾी हैरान थींदी आहियां लॻी न तूं सी छा मतिलबु आहे, लॻी न या त वरी चवंदी त शायदि असांजी ड्रेसिंग ख़राबु आहे, हालांकि इहा ख़बर न पवंदी आहे त जेको आहे तव्हां सीज़न जे हवाले सां ड्रेसिंग कंदव त सुठा लॻंदव। वाकई वाह, सीज़न आहे, थधि आहे, सियारो आहे। हाणे असां गर्मी में त स्वेटर कोन था पाए सघूं, थधि में असां सिंपल लॉन जा कपिड़ा पाऊं त पोइ अजीब लॻंदो। तव्हां ॿुधायो तव्हांजी ड्रेसिंग जो केतिरो शौक़ु आहे, कहिड़े क़िस्म जी ड्रेसिंग करणु पसंदि? मूंखे कुझु ज़्यादा ड्रेसिंग जो शौक़ु आहे जीअं बाक़ियुनि छोकिरियुनि वांगुरु। मुंहिंजो इहो हूंदो आहे त ड्रेसिंग अहिड़ी कयां जंहिंमें माण्हू सोबर बि लुक अचे ऐं सुठो बि लॻे, डिसेंट सी ड्रेसिंग हुजे। कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे त माण्हू करे वठंदा आहे ड्रेसिंग, बाक़ी इहो आहे विंटर सीज़न में त ड्रेसिंग जी त का ॻाल्हि ई कोन हूंदी आहे। कुर्ती पाए वरिती, जीन्स सां गॾु शॉल पाए वरिती, वरी मतिलबु हिकिड़ो सुठो लुक अची वेंदो आहे। बाक़ी जेके छोकिरियूं के पंहिंजे प्रिंट्स जेके ईंदियूं आहिनि न सियारे में, उहे कुझु ज़्यादा ई प्यारियूं ईंदियूं आहिनि। ऐं हिन में माण्हू जेको आहे न सियारे में इहो फ़ाइदो आहे त जेको बि ड्रेसिंग करे चाहे त उहो सुठे तरीक़े सां कैरी करे थो सघे। गर्मियुनि में इहो हूंदो आहे गर्मी थी थिए, छॾी बि नथी पावां, गर्मी थी थिए, अचरी थिए, त मतिलबु इलाही ज़्यादा माण्हू इरिटेट मोस्टली छोकिरी स्वेटर न पाईंदियूं, हुन लाइ छा चवणु चाहींदो? इहे त यकीनन तव्हांखे बि नज़र आयूं हूंदियूं। शाबाश अथव, यार असांजो भॻवान खे ईंदो न त बाबा पंहिंजो भॻवान खे ईंदो, पोइ केतिरी हालत थी थिए। हाणे त जेको आहे न स्वेटर वग़ैरह कोन पाईंदी, पोइ हुननि खे थधि जेकी लॻंदी, असीं पोइ भॼंदासीं हिननि खां त खण न हुजे। बीमारी ईंदी असीं कहिड़ा पसंदि आहिनि? मूंखे जेको ब्लैक वाइट ज़बरदस्त। तव्हांखे? मूंखे ब्लैक ज़्यादा ई अट्रैक्ट कंदा आहे, ॿियो रेड कलर। रेड कहिड़ो? रेड में बि काफ़ी मूंखे डार्क रेड पसंदि आहे। वाह ज़बरदस्त। मुंहिंजो इंग्लिश रेड पसंदि आहे। मूंखे कंहिं पुछियो न, पर मां कलर वणंदा आहिनि। पर अच्छा, इहे बाक़ी तयारु थियनि, ड्रेसिंग थियनि, शख़्सियत खे निखारे थो ऐं पर्सनैलिटी खे करे थो। त लेडीज़ जे हवाले सां, गर्ल्स जे हवाले सां जेके असांखे पंहिंजियूं ड्रेसिंग आहे उहे ई करणु घुरिजनि, न ई के ओवर, न ई के डाउन। अच्छा, रध पचाव में केतिरी हेल्प कराईंदा आहियो? एक्चुअली रध पचाव मुंहिंजो इंट्रस्ट आहे इलाही कुकिंग वग़ैरह में। इलाही रमज़ान त पूरो मां अफ़तारी बि ठाहियूं, ही शइ ट्राई करणु, अलॻि अलॻि रेसिपीज़ ट्राई करणु, अलॻि। अच्छा, मूंखे थींदो आहे त महिमान अचनि था, हिकु दफ़ा मुंहिंजे घर उहा शइ खाई वञनि त ॿिए दफ़ा उहा न खाराए, इन खां मतिलबु नेक्स्ट रेसिपी ट्राई कयां, हर दफ़े नेक्स्ट कुकिंग जो इंट्रस्ट आहे मूंखे जाम। सही में हेल्पिंग जे हवाले सां
अम्मी सां हेल्प कराईंदी आहियां, घर में सफ़ाई थी वयूं, कुकिंग थी वई, हर लिहाज़ खां हेल्प हूंदी आहे अम्मी खे। सही तव्हांखे मूंखे कुकिंग जो शौक़ु आहे, मगर इहो हूंदो आहे असां वटि आपी आहे त उहो ज़्यादा कुकिंग कंदी आहे। अगरि आपी घर में मौजूदु न हूंदी आहे या नई तबियत ठीक न हूंदी आहे पोइ इहो हूंदो आहे पोइ ज़िम्मेदारी मुंहिंजे मथां हूंदी आहे, पोइ कुकिंग करणी पवंदी। हा बाक़ी मूंखे इहो शौक़ु आहे त न्यू रेसिपीज़ जीअं ट्राए कयां, छो जो असां ॾिसंदा पियूं मतिलबु असां वीडियो खां ॾिसंदा पियूं न, पोइ बाबा कॾहिं कॾहिं इरिटेट थींदो आहे त ठाहियो त न थियो जेको आहे न बाबा खे सेटिस्फाई करण लाइ पोइ असां वरी न्यू डिशेस ट्राए कंदा आहियूं। अच्छा घणा भाउ भेण आहियो तव्हां? असां 3 भेणूं आहियूं, हिकिड़ो नंढो भाउ आहे असांजो। तव्हां कहिं नंबर ते? 3 नंबर ते आहियां। सभु ॿियूं भेणियूं ॿाहिरि पढ़नि पिया? हा सही, माना छा एजुकेशन उन्हनि जी बि? आपी जेको आहे न एनवायरमेंटल साइंस में मास्टर्स करे थी, मुंहिंजी ॿी भेण उहो कंप्यूटर साइंस में बायोमेट्रिक में आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां वनवा? असांजा 2 भाउ 2 भेणूं इसी पाण में 4 पाण में। माशाल्लाह, वो भी सब पढ़न थे? हाँ, लाज कराए। कहिड़े डिपार्टमेंट? मुंहिंजी सिस्टर जेका आहे जेका मूंखां वॾी आहे उहा लिंग्विस्टिक डिपार्टमेंट एमए तो उन्हनि कयो आहे, लेकिन नंबर मां हू लिंग्विस्टिक जी नई फील्ड आहे उनमें कनि पिया। ऐं भाउ मुंहिंजो लॉयर आहे, लॉ फाइनल कई आहे उन्हनि हींअर। ऐं सेकेंड नंबर ते जेको मुंहिंजो भाउ आहे उहो बैचलर्स पिया कनि। ऐं लास्ट में आया त इहो ई तव्हांजे साम्हूं। अच्छा, लास्ट वारो चवंदा आहिनि त थोरो दाख़िलो हूंदो आहे, वॾो दाख़िलो हूंदो आहे तव्हांजो? दादली त आहियां, लेकिन इहो आहे त शायदि नंढपण खां ई आहे त रेस्पॉन्सिबिलिटीज़ मूं खयूं आहिनि नंढे हूंदे खां। अच्छा, माना तव्हांखे शौक़ु आहे? शौक़ु आहे त उहो ई आहे। ॿिया भेण भाउ हूंदा, लेकिन असांखे छा आहे त पंहिंजो रोल अदा ज़रूरु कंदी आहियां। अच्छा, लेडी पार्ट जे हवाले सां तव्हां को सवाल पुछंदमि त अमृता, लीडर या बॉस? लीडर। तव्हां? लीडर जे वजह? लीडर जेको आहे न रुगो अॻियां अकेलो कोन वधंदो आहे, पाण सां गॾु पंहिंजी सॼी टीम खे पंहिंजे माण्हुनि खे गॾु वठी पाण सां गॾु अॻियां वधंदो आहे। बॉस सिर्फ़ रूल कंदो आहे, पाण अॻियां वधंदो आहे, ॿियनि खे छॾे ॾींदो आहे, ऑर्डर्स ॾींदो आहे। त मुंहिंजे हिसाब सां त आउं चाहींदसि अगरि आउं पंहिंजी लाइफ में को रोल अदा कयां त उहो एज़ अ लीडर कयां। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, हार्ड वर्क या स्मार्ट वर्क? हार्ड वर्क। हार्ड वर्क जो मतिलबु आहे न, मतिलबु अॼुकल्ह जेको आहे न माण्हू एॾो ज़्यादा हू कोन था दिमाग़ यूज़ कनि, रुगो महिनत में लॻा पिया आहिनि। महिनत तव्हां हार्ड वर्क जी तरफ़ वञणु चाहींदो? मतलब जी बिल्कुल। तव्हां हार्ड वर्क या स्मार्ट वर्क? स्मार्ट वर्क बिल्कुल आहे, हार्ड वर्क बि करणु खपे। हार्ड वर्क जी तरफ़ ईंदसि, छो त स्मार्ट वर्क कंदा आहिनि पर केॾी महिल स्मार्टनेस एॾी ॾुखी पइजी वेंदी आहे हिननि खे जेके वीचारा हार्ड। ॾिसो न, हिकिड़ो सपोज एग्जाम्पल, असांखे अगरि यूटिलिटी बिल पेड करणो आहे, असांखे वञी करे हुते लाइन में बीह करे, इहो असांजो हार्ड वर्क थी वियो। अगरि सपोज असांखे स्मार्टनेस करणी आहे त असां ऑनलाइन बि करे सघूं था। इहो फ़र्क़ु हूंदो आहे। अॼुकल्ह जेकी थ्योरी हले थी स्मार्ट ऐं इहा आहे, तव्हां त स्मार्ट खे जेको आहे इहे सभु शइ इनहेंस था पंहिंजे लाइफ सां, जीअं अॻिते वधंदा वेंदा तव्हांखे घणी ख़बर पइजी वेंदी। अच्छा, काफ़ी अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि हाणे, जीअं असांजो कल्चर डे बि असां चए पियो 6 दिसंबर ते सेलिब्रेट कंदासीं वॾे हिकिड़े जोश ऐं जज़्बे सां। तव्हांजी छा तयारियूं आहिनि? बसि मां जेको ड्रेसिंग थींदी आहे अजरक वारो ॾाढो हूंदो आहे न, ड्रेसिंग पाइण करणु ऐं पंहिंजे कल्चर खे मोटिवेट करणु, पंहिंजे कल्चर खे जेको न अॻियां वधाइणु, उहो त मूंखे ॾाढो पसंदि आहे। आउं सम्झां सभिनी खे ई हूंदो पंहिंजे कल्चर खे। ऐं आउं बल्कि बाक़ाइदा चवंदी आहियां त तव्हां मूंसां सिंधी ॻाल्हायो, सिंधी सेखारणी आहे। मुंहिंजी जेके बि उर्दू स्पीकिंग छोकिरियूं आहिनि, असीं त उर्दू ॻाल्हायूं त अचे थी असांखे, लेकिन उन्हनि खे बि चवंदा तव्हां मूंसां वई सिंधी ॻाल्हायो, ऐं यकीन करे उन्हनि खे सिंधी अची वई आहे, मूंसां ॻाल्हाए। ऐं मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे त मूं उन्हनि खे सिंधी सेखारी आहे, उन्हनि सां ॻाल्हाए सेखारी। छा तयारी आहे कल्चर? मुंहिंजी इहा तयारी आहे, सिंधी अॻो जेको माण्हू पाईंदो आहे सॻी पावती, पोइ सिंधी लुक अची वियो, मतिलबु सिंधी खे पंहिंजे सिंधी सकाफ़त खे रिप्रेज़ेंट कबो। त इन चीज़ जे लाइ सुठियूं तयारियूं हलनि थियूं। बाक़ी तव्हांजी ॻाल्हि, जीअं तव्हां जीअं पंहिंजे दोस्तनि खे सिंधी सेखारी आहे, आउं जेको आहे न भई कॾहिं फिर उर्दू त अचे थी, पंहिंजी नेशनल लैंग्वेज आहे, मगर आउं चवंदी आहियां त मुंहिंजो दोस्त सिंधी बि त ॻाल्हाइनि, ऐं असांजी फील्ड जे हिसाब सां चवंदसि त इहो न इंग्लिश उर्दू त अचणु खपे, त सिंधी बि अचणु खपे। त चवंदी तव्हां मूंसां सिंधी ॻाल्हायो, ऐं हुननि खे अचनि आउं जवाबु कोन ॾींदी जेसिताईं सिंधी में कोन ॻाल्हाईंदियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। या वरी कैंटीन में तव्हां समोसो कोन वठी
एक अक्सर थींदो आहे मतलब लाइफ जेकी आहे। अच्छा केतिरी लाइफ एंजॉय कयो था तव्हां पंहिंजी? अल्हम्दुलिल्लाह ट्रैवलिंग जी शौक़ीन आहियां, ट्रैवलिंग सां इलाही कंदी आहियां, घुमंदी फिरंदी इलाही आहियां, जेतिरो मां थी सघंदो आहे चवंदी आहियां त इंजॉय कयां। कहिड़ा कहिड़ा सिंध जा शहर घुमिया? आऊं वई आहियां थरपारकर वयल आहियां, कारोंजर वयल आहियां, ऐं टंडोला आहियां, टंडो बागो थी वियो, ऐं टंडो जाम वग़ैरह, टंडो मोहम्मद खान साइड। मूंखे इहो आहे तव्हां पहिरीं पहिरीं पूरी सिंध घुमी वठां, पोइ हुनखां अॻियां अच्छा पंहिंजी सिंध में कहिड़ी ख़ूबसूरती तव्हांखे कहिड़े शहर में वधीक नज़र आई जंहिंमें तव्हांखे मज़ो बि घणो आहे? थरपारकर में इलाही आहे, पर उहो मौसम जे लिहाज़ खां कारोंजर आहे, हिन तरफ़ इलाही शयूं आहिनि, ऐं असांजा जेके आउं ज़रूरु चवंदा सूफ़ी जेके दरगाहूं आहिनि उन्हनि ते बि आउं वयल आहियां। हींअर ई रिसेंटली आउं शहबाज़ ताज कलंदर जी दरगाह ते वयल हुअसि, सचल सरमस्ती, शाह अब्दुल लतीफ़ बिटाई। मतिलबु मूंखे इहो बि आहे त आउं सूफ़ी निज़म असांजे अंदरि आहे न हिकिड़ो, त आउं उन्हनि जेके असांजा मुर्शिद आहिनि उन्हनि खां बि त इहो उन्हनि खे बि ॾिसूं सम्झूं असां लाइ जेको एतिरो छटे विया आहिनि जेको असां लाइ इलाही माण्हू परे भॼंदा आहिनि। जो त मां पाण बि ट्रेवलिंग करे अचां, ज़ारत करे हिकिड़ो पूरो निकिरंदो आहे माण्हू त भई ज़ारत ते निकियसि त दरगाह जी ज़ारतनि ते इलाही भॼंदा आहिनि माण्हू खां। मूं एक्सपीरियंस कंटिन्यू कंदासीं, पर हिकिड़े शॉर्ट कम ब्रेक खां पोइ अमृता खां बि पुछंदासीं त हू सिंध जा कहिड़ा कहिड़ा शहर घुमियो आहिनि या कहिड़े शहर जी ख़्वाहिशमंद आहिनि या घुमण जूं, पर हिकिड़े शॉर्ट कम ब्रेक खां पोइ नाज़रीन हीअ वक़्तु आहे शॉर्ट कम ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां तावन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चांहि हुन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो त डिलाइट सां कार्य न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन स्पेशल सेगमेंट सां तावन कया कैडबरी डिलाइट। ज़िंदगी में चाहियो त हुजे फुल ब्राइट त खाओ जेका कैडबरी डिलाइट। यकीनन हर इंसान जी ज़िंदगी में का न का डिलाइट्स अपल हूंदा आहिनि, चाहे वो लाइफ जे कहिड़े बि स्टेज में हुजे, चाहे वो स्टार्टिंग करियर हुजे, चाहे वो पंहिंजी एजुकेशन जे हवाले सां हुजे या हुनजी जॉब सां कंसर्ट हुजे, चाहे वो पंहिंजो करियर अञा स्टार्ट ई छो न कयो हुजे, लेकिन का न का डिलाइट्स पर नंढपण खां वठी उन महिल ताईं कुंड को हूंदा था। अॼु जी जेके प्यारी गेस्ट प्यारी स्टूडेंट्स वेठी आहिनि त उन्हनि खां ज़रूरु पुछा चाहींदा हिन महिल ताईं हुननि जो कहिड़ो जेकी डिलाइट रही चुकी है? जी तव्हांजी डिलाइट रनवा? मुंहिंजी ज़िंदगी में इलाही डिलाइट्स आहिनि। अच्छा ज़बरदस्त। मां एज़ अ होस्ट बि आहियां, त मूं होस्टिंग अवार्ड्स थिया, सर्टिफिकेट्स थिया, मां ट्रेनर थियमि, ऐं सोशल वर्क जॾहिं मूं स्टार्ट कयो तॾहिं उहो ज़िंदगी जो बेस्ट डे हो, छो त मूं पंहिंजे ख्वाब जो चवंदा न ताबीर उहा ॾिठी पंहिंजी अखियुनि सां, त मुंहिंजी ज़िंदगी जो डिलाइट इहो ई हो त मां फर्स्ट सर्व कई ह्यूमैनिटी उन डे ते। मुझे फर्स्ट डिलाइट जबरदस्त। जी अमृता तव्हांजी डिलाइट? मुंहिंजो सभु काफ़ी मूवमेंट्स अहिड़ा हुआ जंहिंमें मूंखे लॻो त हा ही जेको आहे ज़िंदगी जो डिलाइट आहे, मगर उहो लम्हो मुंहिंजे लाइ बहितरीनु हो जॾहिं आउं डिपार्टमेंट में वयसि ऐं मूं हिन खां अलावा हिकिड़ी तकरीर हुई उहो ॾिनी। उनखां पोइ जेको आहे मुंहिंजे बाबा चयो इहो जुमिलो, मूंखे फ़ख्रु आहे पंहिंजी धीअ ते, मतलब उहो जेको आहे न को लेवल लॻी वियो त इहो बेस्ट डिलाइट आहे मुंहिंजी ज़िंदगी में। ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह। यकीनन तव्हांखे अञा ज़िंदगी में काफ़ी खोड़ सारा डिलाइट्स हीअं मिलंदा रहनि ऐं ईअं तव्हांजा पेरेंट्स तव्हां ॿिन्हिनि ते फ़ख्रु कंदा रहनि। त हिन स्पेशल सेगमेंट सां तावन कयो कैडबरी डिलाइट। यकीनन तव्हां ज़िंदगी में अगरि भरणु चाहियो त ख़ुशियुनि जा रंग त खाओ जेको कैडबरी डिलाइट, जेको हींअर आउं जो बाइट ज़रूरु वठणु चाहींदमि। लेकिन लाइफ जेकी हूंदी आहे डिलाइट सां भरियल हूंदी आहे, इंसान पाण ॻोल्हींदो आहे मुंहिंजी डिलाइट्स किथे मूंखे मिलंदी, पंहिंजी ख़ुशी मूंखे किथे मिलंदी, त उनखे यादगार करण लाइ, उनखे समराइज़ करण लाइ, उनखे पाण खे मेमोराइज़ करण लाइ, उनखे कैप्चर करण लाइ असांखे पाण खे अहिड़ा किरदार अदा करणा पवंदा। अच्छा जी तव्हां खां मूं पुछियो ब्रेक खां अॻु त तव्हां कहिड़ा कहिड़ा सिंध जा शहर घुमणु पसंदि कंदा ऐं कहिड़े कहिड़े शहरनि में आयो? आउं जेको आहे थर वई आहियां, थरपारकर वई आहियां, रनीकोट वई आहियां, उनखां अलावा सेवण वई आहियां। बाक़ी त जेको आहे न अञा मूं इरादो कयो आहे, मूंखे गोरख वञण जो ॾाढो शौक़ु आहे। चवंदी आहियां हमेशह मूंखे गोरख वञिणो आहे। अक्सर ट्रिप्स ठाहियूं बि मगर कुझु सबबनि जे करे हू कैंसिल थी वियूं आहिनि, त मुंहिंजी ख़्वाहिश इहा ई आहे त जीअं मौक़ो मिले पहिरीं गोरख वञा, उनखां पोइ मां ईंदो दड़ो वञा। वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो ये ख्वाहिश तव्हांजी ज़रूरु लाइफ अञा ज़िंदगी घणी पई आहे त ज़रूरु पूरी थींदी अगरि इंसान प्लानिंग करे थो त उन वसि। अच्छा प्लानिंग खे कीअं था ॾिसो? प्लानिंग मस्ट आहे कंहिं बि कम लाइ। वो चलो मां सोशल वर्क जी एग्जाम्पल थी ॾियां तव्हांखे। अगरि असां को प्रोजेक्ट था स्टार्ट कयूं त पहिरीं त पूरी उनजी प्लानिंग्स था करियूं, उनमें कॉस्ट वग़ैरह थी वई, उनमें टीम थी वई, उनमें केतिरो शयूं असांजूं इंक्लूडेड आहिनि। त प्लानिंग्स हर स्टेज ते लाज़मी आहे।
तव्हांजी एजुकेशन जे हवाले सां, तव्हांजी वर्क, तव्हांजी जॉब जे हवाले सां, त प्लानिंग्स हुजणु खपनि. जॾहिं प्लानिंग्स न आहिनि त उहे लॉस था थी वञनि. सही सही. तव्हां प्लानिंग खे कीअं डिस्क्राइब कयो? आउं बि चवंदसि प्लानिंग ॾाढी ज़रूरी. हाणे मां मतिलबु प्लानिंग इहो हुजणु खपे, सुबुह जो उथण जेसि ताईं माण्हू खां सॼे ॾींहं जी प्लानिंग कोन कंदो न, पंहिंजो ॾींहुं ईअं ई ज़ाया वेंदो. अगरि साॻिए शइ माण्हू उथी करे पहिरीं पंहिंजी प्लानिंग ठाहींदो त मूंखे उथण शइ पहिरीं ईअं करिणो आहे, पोइ इहो कमु करिणो आहे, मतिलबु इहे टाइम खे डिवाइड करे वठिबो न, त हुन सां छा थींदो, ॾींहुं बि सुठो गुज़रंदो ऐं पंहिंजो जेको गोल्स आहिनि उहो बि अचीव करे वठंदो. ऐं बि चवंदसि त हर डे खे प्लान कयो. ईअं न आहे तव्हां पंहिंजे फ्यूचर खे प्लान कयो या छा, तव्हां पंहिंजे हर डे खे प्लान कयो. अॻिलो ॾींहुं तव्हां कीअं स्पेंड कंदा, किथे स्पेंड कंदा, त उहो बि प्लान कयो. अच्छा, बुक्स पढ़ण जो केतिरो शौक़ु आहे? इलाही शौक़ु आहे. ईअं सम्झो त नंढपण खां नंढपण खां नॉवेल्स त पढ़ंदी हुअसि, लेकिन हा जेको आहे न बुक्स थी विया, जीअं एजुकेशनल थी विया, ऐं जेके मोटिवेशन्स जा थी विया, हा जेके असांजे पोइट रही चुकिया आहिनि, सिंधी हुजनि चाहे इमाम गज़ाली आहिनि, उन्हनि जो मां इलाही पढ़ंदी आहियां. ऐं बुक्स पढ़ण जो आउं सम्झां थी पढ़णु खपे बुक्स. सही सही. तव्हां अमृता बुक्स पढ़ंदी आहियां, मगर एॾो न पढ़ंदी आहे जेतिरो पढ़णु खपे मूंखे किताब. सब्जेक्ट से पूरा बाक़ी लिखल इहो हूंदो आहे मुख़्तलिफ़ जेको आहे पेजिस थी विया, जंहिंमें जेको आहे न को इंफॉर्मेटिव चीज़ूं अची वियूं, उहो पढ़ी वरितो. मतिलबु हाणे हॉस्टल में इहो हूंदो आहे न त हिकिड़ो टाइम न मिली सघंदो, त मां छो जो मुंहिंजी हॉस्टल लाइफ आहे त मां पढ़े त मोबाइल हूंदी आहे हथ में, कुझु पढ़णो आहे, कुझु सर्च करणो आहे, सर्च करे पढ़ी वरितो. अच्छा, हॉस्टल लाइफ कीअं? हॉस्टल लाइफ बेस्ट लाइफ है जिंदगी जी. इनखे मां इंडिपेंडेंट थींदो, घर में वेठो आहे सभु कमु जेको आहे बाबा करे वरितो, भाउ करे वरितो. हॉस्टल में जेको कमु करणो आहे पाण करणो आहे, कंहिंजो मोहताज कोन थो थिए. माण्हू टाइम ते पंहिंजे टाइम ते पुॼणो आहे. अलॻि अलॻि नेचर जे माण्हुनि सां मिलूं था त माण्हू पंहिंजो हक़ वठे थो. ऐं हिन खां अलावा ख़बर पए थो त दुनिया खे कीअं फेस करणो आहे, कहिड़ा कहिड़ा माण्हू दुनिया में मौजूद आहिनि. त मुंहिंजो एक्सपीरियंस त ॾाढो सुठो पियो आहे. ऐं रूममेट सां बि हूंदो आहे. अगरि हॉस्टल में तव्हांखे सुठा रूममेट्स मिली वञे तव्हांजी लाइफ इलाही सुठी आहे. त इन करे मुंहिंजी हॉस्टल लाइफ त सुकून. अगरि तव्हांजी का शइ कोई रूममेट यूज़ करे वठे बग़ैर ॿुधाए तव्हांखे, उहो असां जेको आहे कोन, मतिलबु यूज़ करे वठि को मसइलो ई हिसाब ई कोन्हे. असांजे सामान पवंदो, असां मिली का बि शइ कंहिंजी बि यूज़ करे. कैंटीन जे हवाले सां, कैंटीन में कीअं कहिड़े तरीक़े सां शेयरिंग करे खाईंदो या शेयरिंग करे खाईंदा आहियूं? जेकी शइ हूंदी आहे, कुझु बि हूंदो आहे, गॾु ईंदा आहियूं मेस ते, गॾु वठी वरितो जेको बि खाइणो. रूम साफ़ करण जी वारी अचे त उहो असां डेज़ डिवाइड थी वञे. फलाणे ॾींहं खे कम जो वक़्तु जेको आहे ज़िम्मेदार थींदा आहियूं. बाक़ी हूअ दोस्त. तव्हां भला हॉस्टल लाइफ इंजॉय करणु चाहियो था ज़िंदगी? ऐं बिल्कुलु करणु चाहियां. मूं कॾहिं हॉस्टल में न रही आहियां, पंहिंजी फैमिली सां गॾु असां टनमूद खान मां शिफ्ट थी हैदराबाद. अमृता जी करे त नथा चओ? मूंखे फर्स्ट कमेंट सुठो मिलियो त माण्हू चवंदा आहिनि छो हॉस्टल लाइफ त यार न ॾाढी टफ आहे, ॾाढी मुश्किल आहे. सम्झंदी आहियां गुज़ारे हुनसां एडजस्ट करे हुन, छो त आउं पाण इंडिविजुअल इलाही कमु करे चुकी आहियां. पंहिंजो मतिलबु घर बि संभाले सघां थी ऐं पंहिंजो ॿाहिरि जा बि कमु करे सघां थी. त आउं एक्सपीरियंस ज़रूरु करणु चाहियां. न त हमेशह घर में पेम्पर कयो वेंदो आहे. जॾहिं ॿाहिरि निकिरे थो न माण्हू मुश्किलात खे सामनो करे थो. हा में तरबियत थी वञे. माना हिकिड़ो इहो बि हिकिड़ो असांजो सेंटर आहे सिखिया जो. हॉस्टल जेको आहे अॻिते लाइफ में पाण खे कीअं हलणु घुरिजे, केतिरा. अच्छा, सभु को ॻाल्हि तव्हां सभु खां वधीक जेके तव्हांजे फ्रेंड्स ऐं सर्कल हूंदो त उनखे तव्हांजी ॻाल्हि कहिड़ी इरिटेट कंदी आहे या तव्हां में न वणंदी आहे? अगरि तव्हांजी मुंहिंजी फ्रेंड्स में मां फोन अटेंड ई न कंदी आहियां, मैसेज जवाब ई कोन ॾींदी आहियां. टाइम न ॾींदी आहियां न उन्हनि खे. तूं मुंहिंजी फ्रेंड्स आहिनि कावर जी पवंदी मैसेज पढ़े करे बि न ॾींदा? अच्छा, चवंदा पोइ थी हीअ कमु करे. अच्छा, मुंहिंजी आदत आहे ॾिसंदसि त बसि सही सीन बि करे छॾंदसि. अच्छा, पर फ्री टाइम में वधीक ॻाल्हाए वठंदसि, पर हीअं पहिरीं पंहिंजो कमु थी करे वठां, पोइ दिमाग़ में निकिरी वेंदो. तव्हांजी फ्रेंड्स खे का शिकायत तव्हां? मतिलबु जज़्बाती ॾाढी आहे, कावड़ ॾाढी ख़राबु आहे. त पोइ कॾहिं कॾहिं ईअं थींदो हॉस्टल में कॾहिं किथे कावड़ न आहे. मुंहिंजी हा यूनिवर्सिटी में थियो आहे, दोस्तनि जे कॾहिं कावड़ करे वरिती, हाइपर थी वई, या
कॾहिं कॾहिं सिचुएशन अहिड़ी थी अचे त पोइ उहा शइ कोन वणंदी आहे त इन खां छा लाइ थी करे एॾो ॾाढो टेंशन छा लाइ थी खणे। सही सब्जेक्ट कहिड़ो वणंदो तव्हांजो फेवरेट? मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट जेको आहे उहो सिंधी आहे। ज़बरदस्त। हा, उन खां अलावा मूंखे जेको आहे न साइंस सब्जेक्ट वणंदा आहिनि। तव्हांखे वर्मा? शुरू खां वठी त इंग्लिश सिंधी त इलाही वणंदा आहिनि, उहो त बेसिक्स थी विया, पर असल में हीअं जो यूनिवर्सिटी लाइफ में मूंखे मैनेजमेंट HR जा सब्जेक्ट ॾाढा वणंदा आहिनि। इहे सब्जेक्ट्स वणंदा आहिनि मूंखे ॾाढा। सही ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट थी वियो, ऑर्गेनाइजेशनल बिहेवियर थी विया, त इहो मूंखे ॾाढा वणंदा आहिनि पढ़ण बि ऐं उनमें वधीक नॉलेज हासिल करण बि, त कीअं असांजो ऑर्गेनाइजेशन में कीअं कम था थियनि, कीअं डील कजे, कीअं वेहिजे, कीअं ॻाल्हाइजे, उहो इलाही तव्हांखे हिकिड़ी त प्रोजेक्टिविटी काफ़ी सारी शयूं ईंदियूं थींदियूं आहिनि। अच्छा, तव्हांजो बेस्ट टीचर, तव्हांखे फेवरेट? सर अलीम शाह। सही, ही इज द बेस्ट टीचर। असांजे करे में सब्जेक्ट ॾाढा वणंदा आहिनि, छो त वे एॾो सुठो आहे, ॾुखियो में ॾुखियो सब्जेक्ट बि सम्झाईंदा आहिनि, एॾी इज़ीनेस सां सम्झाईंदा आहिनि, एॾी आसानी सां सम्झाईंदा आहिनि। तव्हांजो अमृता? मुंहिंजी लिस्ट आहे न, ये ख़ुशी करण जी सर सोहेल सागीचो जो हुन खां काफ़ी कुझु मूं सिखियो आहे। सही सही। अच्छा, तव्हांजे लाइफ में कॾहिं को टीचिंग जो एक्सपीरियंस रहियो? हा, टीचिंग करे चुकी आहियां। टीचिंग केतिरो जेको गिनहन सां ग्रूम करे थी पर्सनालिटी? इलाही इलाही तव्हांखे प्रेज़ेंट करण जो तरीक़ो अची वञे त ही साम्हूं पब्लिक वेठी तव्हांखे कीअं प्रेज़ेंट कजे, कहिड़े तरीक़े सां तव्हांखे प्रेज़ेंट करणु खपे, ऐं ईअं बि लॻंदो आहे तव्हांजे मथां ज़िम्मेदारी आहे, तव्हां कुझु बि ग़लति लफ़्ज़ चयो या कुझु बि ग़लति नॉलेज ॾिनी त उहो डिलीवर थी वेंदी। ज़िम्मेदारी आहे हिकिड़ी। सही सही। तव्हांजो उस्ताद थियण जो एक्सपीरियंस रहियो कॾहिं? मुंहिंजो उस्ताद सॼी क्लास खे न, कज़न्स खे या भाउ खे, हा, माना उहो पढ़ाइण जो मुंहिंजो मौक़ो मिलियो हो। मूं हुननि खे जेको आहे न तैलीम ॾिनी, हुननि खे कुझु पढ़ायो, मगर इहो कोई डपु रहंदो हो त माना अहिड़ी का शइ न चई वठां, अहिड़ी का ग़लति इंफॉर्मेशन न ॾेई वठां जो अॻियां वञी उहो ॿुधाईंदी चवनि त मूं हितां सिखी। सही सही सही। अच्छा, माशाल्लाह, तव्हां ॿुधायो त तव्हां टे भेणियूं, सभ खां वधीक भेण तव्हांखे कहिड़ी प्यारी आहे? मुकाबलो कोन्हे, वरी थोरो पेटो तो भाउ सां मुंहिंजी ज़्यादा बॉन्डिंग आहे, हिन खां विढ़ंदी बि इलाही आहे, हिन खां ठहंदी बि इलाही आहे। सही सही। तव्हांजी? मुंहिंजी माशाल्लाह मुंहिंजे टिनिनि भाउ भेण सां ॾाढी बॉन्डिंग आहे। मुंहिंजो नंढो भाउ, ॿिया सियासी असांजो मुंहिंजी हिकिड़ी भेण, ॿ भाउ, मुंहिंजो नंढो भाउ जेको आहे उहो घर में ईंदे ई पहिरीं मुंहिंजो नालो वठंदो आहे, हर शइ मां उनखे जेका बि शइ चवंदी आहियां हर ख़्वाहिश पूरी कंदो आहे माशाल्लाह सां, ऐं जहिड़ो बि टिनिनि सां थींदो आहे, मोहबत बि टिनिनि सां ई थींदी आहे, प्यार कुर्ब वारी कचहरियूं बि। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। इलाही सुठो लॻो अॼु तव्हां ॿई असांजे प्रोग्राम में शामिल थियो करूंगा। छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम में अची करे असांजे व्यूअर्स खे, छा मैसेज ॾियणु चाहींदो? ऐं इहो मैसेज ॾियणु चाहींदसि त जेके माण्हू सम्झनि था त शायदि सोशल वर्क वेस्ट ऑफ टाइम आहे, त बिल्कुलु वेस्ट ऑफ टाइम न आहे। इन मां मूं जेको सिखियो आहे, शायदि मां पंहिंजी एजुकेशन लाइफ मां बि सिखियो आहे बिल्कुलु, लेकिन मां पंहिंजी सोशल लाइफ मां बि जाम कुझु सिखियो आहे। समाज में कहिड़ा मसइला आहिनि, ग़रीबनि सां कहिड़ियूं ज़्यादतियूं मतिलबु थियनि पियूं, अनजस्टिस थिए पियो ग़रीबनि सां, उन्हनि जे हक़नि लाइ ॻाल्हाइणु घुरिजे, ऐं पोइ पंहिंजी सोशल लाइफ मां इलाही कुझु सिखियो आहे। ऐं चाहियां थी त छोकिरियूं अॻियां अचनि ऐं इन शइ खे मोटिवेट कयो वञे। वेस्ट ऑफ टाइम बिल्कुल भी ना है, ताकि जिंदगी के मकाम पे अची उन अजर जरूर मिले तो, लेकिन अल्लाह जेको सुठो कम कंदो तो उनी जो पॉइंट जरूर ॾींदो आहे, रिटर्न में कुछ न। अची करे कीअं लॻो? बिल्कुल ॾाढो मज़ो आयो तव्हां सां कचहरी करे, पंहिंजा एक्सपीरियंसिस ॿुधाए। मां चाहियो त हिकु प्लेटफॉर्म मिले जिते मां हिन शइ खे एक्सप्रेस कयां, हिन शइ खे ॿुधायां। हिन खां बेस्ट प्लेटफॉर्म आहे, नथी सम्झा त को हूंदो। टेलीविजन हमेशा नए टैलेंट, नए यूथ खे जेको हमेशा मौक़ो ॾिनो, को हिते असांजी ईअं न आहे त असां को वॾी पब्लिक चॉइस हुजे, फिगर हुजे, असां हर शइ ख़ासि स्टूडेंट्स खे फर्स्ट प्रायोरिटी ते ज़रूर मौक़ो ॾींदा आहियूं। तव्हांखे अमृता अची करे कीअं लॻो ऐं छा चवणु चाहींदो, को मैसेज ॾियणु चाहींदो व्यूअर्स खे? मैसेज इहो ॾींदुसि त तव्हां जेको आहे जंहिं बि फील्ड में वञो, पंहिंजी ख़्वाहिश जे हिसाब सां वञो, के पंहिंजो पाण खे प्रेशराइज़ न कयो, ऐं तइलीम खे कॾहिं न छॾियो, ऐं पंहिंजो पाण ते भरोसो रखो। सेल्फ कॉन्फिडेंस अॼुकल्ह इलाही ज़रूरी आहे। इलाही ज़्यादा ॿार जेको आहे न पोयां न कनि था, छो जो हुन में कॉन्फिडेंस न आहे। ऐं महिरान टीम में अची मूंखे इलाही सुठो ई मौक़ो मिलियो त आउं अचां ऐं तव्हां सां मिली, तव्हां सां कचहरियूं करे। मूंखे उहे सभु ॻाल्हियूं पुराणियूं यादि आयूं, उहे लम्हा यादि आया। सुठो हिकिड़ो एक्सपीरियंस रहियो। तव्हां माना यूथ खे हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म था ॾियो।
थैंक यू अमृता, थैंक यू कनवा, ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, पंहिंजा एक्सपीरियंस, पंहिंजे लाइफ शेयरिंग, तालीम जे एजुकेशन जे हवाले सां काफ़ी सुठी अवेयरनेस ॾिनी। थैंक यू सो मच। जीअं त नाज़रीन असांजो वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जे पुॼाणी ते पहुतो आहे। यकीनन तालीम ई ज़रूरी आहे, ऐं इक्वल ई बराबरि हुजे, चाहे उहो छोकिरो हुजे चाहे उहो न्याणी हुजे, मतिलबु पंहिंजे ॿारनि खे इक्वल लेवल ते खणी हलो ऐं हर फील्ड सां रिलेटेड अगरि जीअं अमृता ॻाल्हि कई त पंहिंजी चॉइस तां हलो, न बजाए कंहिंखे ॿुधी करे या कंहिंजे मशवरनि ते हली करे बाद में तव्हां उहो सेकेंड ईयर में अची करे तव्हां स्किप करण जो सोचो या भॼण जो सोचो, त ईअं न थियणु घुरिजे। पंहिंजी लाइफ जो हिकिड़ो मोटिव, हिकिड़ो ऑब्जेक्ट, हिकिड़ो पाथ, हिकिड़ो सक्सेस लाइफ वञण जो हिकिड़ो कैरिकुलम, हिकिड़ो प्लानिंग अॻ में साईं असांजी ठहियलु घुरिजे, त ज़िंदगी ऐं करियर में तव्हांखे आसानी थींदी। जीअं त हिन प्रोग्राम सां तावन कयो हो टपाल मेज़बान, जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे, उन सां गॾोगॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु ₹10 में खटियो दिलि डिलाइट सां। ऐं तव्हां इंशाअल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं पंहिंजी होस्ट तहरीम मोहन खे ॾींदा इजाज़त, दुआ में यादि। अल्लाह हाफ़िज़।